अस्सलाम वालेकुम नाज़रीन। द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं उमेद आहे त अवीं सभु ख़ैरियत सां हूंदा। ऐं अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उन ते असीं मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, सियासत ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोरोना जी सूरत हाल ते बि ॻाल्हि कंदासीं ऐं उन सां गॾु गॾु क्रिकेट जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। त टेस्ट सीरीज़ जेका आहे ॿी उहा बि थी ऐं उन सां गॾो गॾु छहीं जेका पाकिस्तान सुपर लीग आहे उन जी बि शुरूआति थियणु वञे पई। पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे अॼु प्रोग्राम में। ऐं उन खां सवाइ अव्हांखे ख़बर आहे त हर हफ़्ते अव्हां जी कराईंदा आहियूं मुख़्तलिफ़ महिमाननि सां मुलाक़ात। सो अॼु प्रोग्राम में बि जेके असां सां महिमान आहिनि उन्हनि सां जॾहिं अव्हां जी मुलाक़ात थींदी त यकीनन अव्हांखे मज़ो ईंदो, सुठो लॻंदो ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे अव्हांखे तमामु घणो जेको आहे उहो उत्साह बि मिलंदो। जीअं असांजी कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ फील्ड जा जेके माहिर माण्हू आहिनि जन पंहिंजी पंहिंजी फील्ड में पाण मञायो आहे उन्हनि खे असीं प्रोग्राम में घुराईंदा आहियूं। ऐं उनजो वॾो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ो त ट्रिब्यूट पेश कयूं ऐं ॿियो त जेकी बि माण्हू उन्हनि खे ॾिसनि पिया था उहे उन्हनि मंझां कुझु न कुझु सिखनि ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधण जे लाइ उन्हनि जे लाइ असीं राह हमवार करण जी हिकिड़ी कोशिशि कंदा आहियूं। अॼु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको गुज़िरियल हफ़्तो गुज़रियो उहो इन हवाले सां बि इंतिहाई ज़बरदस्त हफ़्तो ऐं ख़ुशी भरियो हफ़्तो हो, छाकाणि त गुज़िरियल 1.5 साल खां कोरोना वबा पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जेका तबाही आंदी हुई ऐं उनखां पोइ हाणे 1.5 साल खां ई पोइ पर उनजी हाणे वैक्सीन अची चुकी आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहा वैक्सीन लॻणु शुरू थी चुकी हुई ऐं गुज़िरियल हफ़्ते खां पाकिस्तान में बि उनजी शुरूआति थी चुकी आहे ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में ही वैक्सीन लॻाई पई वञे ऐं सिंध जे बि मुख़्तलिफ़ शहरनि में ही वैक्सीन लॻाई पई वञे। ऐं पहिरें मरहले में पैरामेडिकल जेको अमलो आहे, डॉक्टर आहिनि, ॿियो जेको स्टाफ आहे उनखे ही वैक्सीन लॻाई पई वञे। हिन जा 2 डोज़ आहिनि, पहिरियों डोज़ लॻी चुको, उनखां पोइ 21 ॾींहंनि खां पोइ उन माण्हू खे ही ॿियो डोज़ लॻंदो। ऐं ॿिए मरहले में इहो ॿुधाए पियो वञे त 60 साल खां मथीं एज जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ही वैक्सीन लॻाई वेंदी ऐं 3 मरहले में ही समूरनि माण्हुनि खे अवेलेबल हूंदी। ऐं गुज़िरियल ॾींहं जेके ख़बरूं आयूं उन्हनि में इहो बि ॿुधाए पियो वञे त असां वटि जेका हींअर पहुती आहे वैक्सीन उहा चाइना मां पहुती आहे। ऐं हाणे इहो ॿुधाए पियो वञे त हीअ जेका वैक्सीन आहे 60 साल खां मथीं उमिरि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ एतिरी शायदि फ़ाइदेमंद साबित न थिए। उनजे करे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि सां बि पाकिस्तान जी हुकूमत मुआहिदो करे पई थी ऐं उतां खां उहा वैक्सीन जेका आहे अचणु शुरू थी वेंदी। सो बहरहाल छाकाणि त कोरोना वबा तमामु घणियूं क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया कयूं, उन सां गॾोगॾु तमामु घणी ख़ौफ़ ऐं रास वारी फ़िज़ा बि रही पूरो 1.5 साल दौरान। ऐं काफ़ी कुझु दुनिया में असांखे तब्दील थींदे नज़र आयो, मईशत ते उनजा तमामु घणा असर पिया, क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियूं, ॿारनि जी जेका तालीम आहे उहा तमामु घणी मुतासिर थी। ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते जो पाकिस्तान में बि डिक्लाइन अचणु शुरू थी वियो आहे, केसिस घटिजणु शुरू थी विया आहिनि, तक़रीबन 50% ताईं रेशो घटिजी वियो आहे। असां वटि त वरी मार्च खां गर्मी जी बि शुरूआति थी वेंदी आहे। सो उनजे करे बि इम्कानु ॾेखारे पियो वञे त हाणे उनजो जेको असरु आहे उहो घटि थी वेंदो ऐं उनखां सुठी ॻाल्हि इहा आहे त हाणे उनजी वैक्सीन बि अचणु शुरू थी वई आहे ऐं जल्द उहा पब्लिक ताईं बि जेका आहे उहा पहुची वेंदी। ॿिए पासे जेकॾहिं असीं पॉलिटिकल सूरत हाल ते अचूं त अव्हांजे इल्म में आहे त PDM तरफ़ां 26 मार्च ते इस्लामाबाद ॾांहुं मार्च जी शुरूआति जो ऐलान कयो वियो आहे। ऐं 2 ॾींहं पहिरियां असांखे नज़र आयो त 5.5 कलाकनि ताईं PDM जी क़यादत जो इजलास थियो इस्लामाबाद में ऐं घणो इम्कानु इहो ॾेखारे पियो वियो त उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका तजवीज़ ॾिनी हुई इन हाउस तब्दीली जे हवाले सां उन ते को फ़ैसिलो अची सघंदो ऐं इन हाउस तब्दीली तरफ़ वेंदा, याने वज़ीर आज़म ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ आणींदा। स्पीकर जे लाइ बि चयो पियो, क़ौमी असैम्बली जे लाइ त उनजे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ आणींदा, पर लॻे थो त पीपल्स पार्टी उन ते कन्विंस न करे सघी। मौलाना फज़लुर रहमान ऐं नवाज़ लीग तोड़े ॿियूं जेके इतिहाद में शामिल 10 पार्टियूं आहिनि उन्हनि खे सो उन ते को हतमी फ़ैसिलो न थियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त सेनेट जे चूंडनि खां पोइ इस्तीफ़ाऊं ॾियण जे हवाले सां या वज़ीर आज़म ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ आणण जे हवाले सां को हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। फिलफोर जेको फ़ैसिलो थियो आहे उहो इहो थियो आहे त 26 मार्च ते इस्लामाबाद तरफ़ मार्च थींदो ऐं हीअ जेकॾहिं मार्च ताईं महदूद रहे थो त पोइ उन जा केतिरा नतीजा निकिरंदा उहा अव्हां सभिनी खे ख़बर आहे। पर जेकॾहिं इहो मार्च धरणे में कन्वर्ट थी वञे थो त पोइ हुकूमत जे लाइ का परेशानी थी सघे थी। बहरहाल 26 मार्च में अञा काफ़ी टाइम पियो आहे, सो ॾिसणो इहो आहे त इन विच में मुल्क अंदरि कहिड़ी जेका आहे पॉलिटिकल तौर ते डेवलपमेंट थिए थी। ऐं गॾोगॾु असांखे गुज़िरियल ॾींहुं इहो ऐलान बि ॿुधण में आयो त PDM जूं जेके बि पार्टियूं आहिनि उहे सेनेट इलेक्शन गॾियल तौर ते विढ़ंदियूं ऐं उन्हनि जा गॾियल जेके उम्मीदवार हूंदा उहे मैदान में आंदा वेंदा। सो हाणे मार्च में ई सेनेट इलेक्शन बि आहे, सो ॾिसणो इहो आहे त सेनेट इलेक्शन में
PTI बज़ाहिर तीअं लॻे थो त जीअं असेंबलियुनि में उन्हनि जो तादादु वधीक आहे, 3 सूबनि में त उन्हनि जी हुकूमत बि आहे, त सेनेट में उन्हनि जी अक्सरियत थी वेंदी, पर कुझु इम्कान इहो बि ॾेखारियो पियो वञे त कुझु बि थी सघे थो, छाकाणि त हिते हॉर्स ट्रेडिंग जो जेको मिसाल आहे माज़ी में उन जा तमामु घणा मिसाल मिलनि था। सो ख़रीदो फ़रोख़्त बि थींदी आहे, मेंबर जेके आहिनि उहे विकिरो बि थींदा आहिनि। सो ॾिसणो इहो आहे त अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उहे केतिरा पंहिंजा सेनेटर कामयाबु कराइण में कामयाबु थियनि थियूं। उन सां गॾोगॾु नाज़रीन जीअं अव्हांखे ॿुधायोसीं इंट्रो में, त असां ज़िक्र कंदासीं क्रिकेट जे हवाले सां त 6हीं पाकिस्तान सुपर लीग PSL उन जी शुरूआति थिए पई 20 फ़रवरी खां। कराची में ई पहिरियों मैच थींदो, कराची किंग्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स जेका टीम आहे उन्हनि जे विच में। ऐं ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल ॾींहुं जॾहिं गुज़िरियल साल बल्कि जेके आख़िरी मैचिस हुआ कोरोना जी वबा खां पोइ, उहे मैच जेके हुआ उहे पब्लिक खां सवाइ कराया विया हुआ ऐं फाइनल ऐं सेमीफाइनल जा मैच त डिले कया विया जेके बाद में थिया। हिन भेरे सुठी ख़बर इहा आहे त ऐलान थियो आहे त 20% जेके तमाशाई हूंदा, क्रिकेट जा मदाह हूंदा, उन्हनि खे स्टेडियम में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी ऐं मुकमल SOPs ते अमल कंदे उन्हनि खे ग्राउंड में वञण जी इजाज़त हूंदी। उन सां हिकिड़ो त मदाहनि में तमामु घणी ख़ुशी जी लहर आहे, ॿिए पासे असांखे नज़र अचे पियो त जेके रांदीगर आहिनि मुख़्तलिफ़ टीमुनि जा उहे बि ख़ुशि नज़र अचनि था, छाकाणि त उहे जॾहिं खेॾनि था त उन्हनि खे तमामु घणी इन ॻाल्हि जी घुरिज हूंदी आहे त स्टेडियम में को ॾिसण वारो मौजूदु हुजे जेको उन्हनि खे दाद ॾिए। ऐं हींअर ताईं जा जेके मिसाल हुआ त स्टेडियम में रुॻो रांदीगर ई असांखे नज़र ईंदा हुआ ऐं माण्हू टेलीविज़न स्क्रीन ते उन्हनि खे ॾिसी सघंदा हुआ, पर हाणे जीअं त हिकिड़ो त कोरोना केसिस में घटिताई आई आहे, ॿियो त वैक्सीन अची वई आहे, उनखां पोइ इहो फ़ैसिलो थियो गुज़िरियल ॾींहुं जेको इजलास थियो उन में, त हाणे 20% जेके तमाशाई हूंदा उन्हनि खे स्टेडियम में वञण जी इजाज़त हूंदी। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालीमी इदारनि खां पोइ हाणे मुख़्तलिफ़ जेके दरगाहूं हुयूं उहे बि खुली वियूं आहिनि ऐं इम्कान इहो ॾेखारे पियो त जल्द सिनेमा घर वग़ैरह जेके आहिनि उहे बि खुली वेंदा ऐं दुनिया हिकु भेरो ॿीहर आम जेको रूटीन हो पहिरें कोरोना खां अॻु वारी जेका दुनिया हुई उहा आहिस्ता आहिस्ता हाणे बहाल थियणु शुरू थी वेंदी। जीअं असां चयोसीं त खोड़ क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया त थियूं, पर सुठी ॻाल्हि इहा आहे त उनखे 1.5 साल जे अंदरि अंदरि जेके असांजा साइंटिस्ट आहिनि उन्हनि रोके वरितो, उनखे ब्रेक ॾिनो आहे ऐं जेका वैक्सीन आई आहे उन सां सॼी दुनिया में हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे ऐं उमेदु कयूं था त हीअ वबा जेका आहे आहिस्ते आहिस्ते उनजो ज़ोर बिल्कुलु ख़तमु थी वेंदो ऐं जीअं नॉर्मल बीमारियूं थियनि थियूं, डायरिया आहे, मलेरिया आहे या उनखां सवाइ डेंगी आहे, उहे बि त असां वटि हलनि पियूं थियूं अञा ताईं। TB आहे हले पई थी, पोलियो आहे पर उनजी वैक्सीन अची वई आहे या उनजा ड्रॉप्स अची विया आहिनि, सो उनजी जेका उहो ख़तरो हो उहो ख़तमु थी वियो आहे। ईअं ई कोरोना जो जेको ख़तरो आहे उहो ख़तमु थींदो ऐं WHO जो इहो चवणु आहे त हीअ वबा हाणे रहणी ज़रूरु आहे, ख़तमु कान थींदी, पर जीअं त दवा अची वई आहे सो उनजो उहो असरु न रहंदो। सो ॿिया बि खोड़ सारा मामला आहिनि जिन ते असीं ॻाल्हाईंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे टॉप स्टोरीज़ जो। सो प्रोग्राम में शामिलु कंदासीं टॉप स्टोरीज़। मुख़ालिफ़ धुर पारां 26 मार्च ते हुकूमत ख़िलाफ़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च जूं तयारियूं हलंदड़। ही मार्च जी हद ताईं महदूद रहंदो या धरणे में तब्दील थी वेंदो, मुल्क में उन ते बहस हलंदड़। हुकूमत पारां मार्च आॾो का बि रंडक न विझण जो ऐलान। मुल्क में कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाइण जो सिलसिलो हलंदड़। चीन खां मिलियल वैक्सीन 60 वरियुनि खां वॾी ॼमार जे माण्हुनि खे न हणण जो फ़ैसिलो। मुल्क अंदरि आहिस्ते आहिस्ते कोरोना केसिस जो तादाद बि घटि थियणु लॻो। 20 फ़रवरी खां कराची में 6हीं पाकिस्तान सुपर लीग जी शुरूआति थी रही आहे। NCOC जे इजलास दौरान 20% मदाहनि खे स्टेडियम में वञी मैच ॾिसण जी इजाज़त मिली वई। शौक़ीननि में ख़ुशी जी लहर पखिड़ियल। अमरीकी सदर जो बाइडन जो शानदार फ़ैसिलो। यमन में सऊदी हुकूमत पारां हौसी बाग़ियुनि ख़िलाफ़ जारी कार्रवाइयुनि जी हिमायत न करण जो ऐलान। 2014 खां जारी हिन जंग सबबि लखें माण्हू पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं ऐं हाणे वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे ज्वाइन कंदी उन सां मिली करे यकीनन अव्हांखे मज़ो ईंदो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे अव्हांखे तमामु घणो उत्साह मिलंदो। पेशे जे लिहाज़ खां त पाण इंजीनियर आहिनि, पर हू तमामु सुठो लिखनि था। उन्हनि जी जेका वजह शोहरत बणी आहे उहा लिखण वारी आहे, इंसान दोस्त वारी आहे। उन्हनि जूं जेके समाजी ख़िदमतूं आहिनि उन जे करे बि उन्हनि खे तमामु घणी पज़ीराई मिली आहे। हू रहनि था कैनेडा जे
शहर टोरंटो में, पर उन्हनि जी दिलि धड़के थी सिंध सां गॾु ऐं उते रही करे बि हू सिंधी ॿोली ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ तमामु घणो कमु कनि था पिया ऐं हिते सिंध में बि उहे तमामु ज़बरदस्त ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था पिया। उन्हनि जे करियर जे हवाले सां, उन्हनि जी अॼुकल्ह जी जेका मसरूफ़ियत आहे उन जे हवाले सां ऐं कैनेडा जी जेका इमिग्रेशन आहे, नौजवान जेके आहिनि उहे कीअं कैनेडा वञी सघनि था, उते कहिड़े कहिड़े स्किल्स जी वधीक ज़रूरत आहे, सो उन्हनि मिड़नी मामलनि ते असीं अॼु महिमान शख़्सियत सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। नालो असीं रखंदा आहियूं हमेशह दियां रियाज़ में। सो ब्रेक खां पोइ थोरो इंतज़ारु करे वठो त अवां जी करायूं था उन्हनि सां मुलाक़ात। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हां खे भलीकार चऊं था ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, इंतिहाई बाज़ारी शख़्सियत, प्यार कंदड़ शख़्सियत ऐं जीअं मूं अव्हांखे इंट्रो में ॿुधायो हो, ब्रेक खां पहिरियों बल्कि अव्हांखे ॿुधायो हो, त पेशे जे लिहाज़ खां त साईं इंजीनियर आहिनि, पर उन्हनि जेके वजह शोहरत बणी आहे उहे उन्हनि जा समाजी कम ऐं उन्हनि जो जेको लिखण वारो पहलू आहे। संदन 2 जेके किताब आहिनि उहे बि मार्केट में अची चुका आहिनि ऐं जीअं मूं अव्हांखे ॿुधायो त हू गुज़िरियल डिघे अरसे खां कैनेडा जे शहर टोरंटो में रहनि था पिया ऐं उते बि हू सिंधी ॿोली ऐं सिंधी कम्यूनिटी जे लाइ तमामु घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहनि था। एतिरे ताईं उते हिकिड़ो सिंधी ॿोली जो मैगज़ीन हिते ई हलणु ॾाढा मुश्किल आहिनि, पर उते उहो मैगज़ीन हलाइण ऐं उनखां सवाइ ॿिया खोड़ सारा प्रोग्राम हू उते कराइनि था पिया। सो हाणे अव्हांखे वधीक इंतज़ारु नथो करायां ऐं साईं सां करायां थो अव्हां जी मुलाक़ात, पोइ गॾिजी करे उन्हनि सां कयूं था असीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु अॼु असांजा महिमान आहिनि, कैनेडा खां आयल हुआ, सो असां मौक़े जो फ़ाइदो वरितो आहे। कोलाची साहिबु तमामु घणी महिरबानी, अव्हां असांजे प्रोग्राम में आया। महिरबानी तव्हांजी नसीर ऐं धरती टीवी जी जो मूंखे तव्हां महिमान तौरु घुरायो आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां मां पंहिंजा ख़्याल माण्हुनि ताईं पहुचाईंदुसि। थैंक यू। सभ खां पहिरियां जेकॾहिं अव्हांखे सम्झणु चाहियूं, अव्हां डिघे अरसे खां ज़ाहिर आहे स्टील मिल में बि अव्हां कैरियर जी शुरूआति हितां खां ई मुंहिंजे ख़्यालु कई जी जी एज़ ए ऑफिसर, ऐं उते बि अॼु बि अव्हांखे जेके मज़दूर जेके उन दौर जा ऑफिसर या रहनि था उहे ॾाढी हिकिड़ी इज़त जी निगाह सां ॾिसनि था। सो अॼुकल्ह मसरूफ़ियत छा आहे अव्हांजी? ॾिसो, मां अॼुकल्ह रहां थो टोरंटो में ऐं मेन मसरूफ़ियत मुंहिंजी इल्मु अदब जी ख़िदमत करणु, सिंधी ज़बान खे उते दुनिया में कैनेडा में ऐं अॻिते रोशनास कराइणु, ऐं उन सां गॾोगॾु समाजी कम, समाजी एक्टिविस्ट तौर ते कम्यूनिटी जी ख़िदमत करणु, ॿियनि कम्यूनिटियुनि सां इंटरेक्ट करे लेज़न करणु त जीअं असांजो तारुफ़ वधे। छाकाणि त जिते जिते असां आहियूं असां सभु मुहिब वतन ऐं पंहिंजे क़ौम ऐं ॿोली सां मुहबत कयूं था, पर ज़ाहिर आहे को किथे रहे थो, को किथे रहे थो ऐं उते कीअं ख़िदमत कबी उहा मां सम्झी करे उहा उन अंदाज़ में उते ख़िदमत कयां थो। केतिरो टाइम थी वियो आहे हींअर कैनेडा में? मां 2001 में उते पहुतुसि। सही, सम्झो मूंखे 20 साल पूरा थियण वारा आहिनि। सही, ज़बरदस्त। ऐं उते जेका स्कॉला तनज़ीम आहे कैनेडा में, जंहिंजो लास्ट ईयर हिते प्रोग्राम बि थियो, ज़बरदस्त बीच लग्जरी में असीं सभु हुते हुआसीं। ऐं साईं खे मां ॿुधायां पियो ब्रेक खां पहिरियां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल हली पई त मूंखे माना थोरी ख़ुशी बि थी ऐं हैरत बि थी त गुज़िरियल साल साईं वारनि जे जॾहिं प्रोग्राम में आऊं वियुसि त कंहिं बि वॾे माण्हू जी हिकिड़ी इहा बि निशानी हूंदी आहे त जॾहिं आऊं साईं सां तस्वीर कढाइण लाइ अॻिते वधियसि ऐं मूं चयो त साईं खे पंहिंजो तारुफ़ करायां त हुन पाण मूंखे सॾु कयो त नसीर तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि बेटा, हेॾां अचो, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सो लख लाइक। सो उहो प्रोग्राम अव्हां ज़बरदस्त कयो। कैनेडा में ॿियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उते अव्हां जीअं ॿुधायो पियो त खोड़ सारा प्रोग्राम पहिरें न थींदा हुआ, अव्हां शुरू कया। हाणे हीअं आहे त जॾहिं मां पहुतुसि त नंढी कम्यूनिटी हुई कि 20-25 फैमिलियूं पंहिंजे टच में हुयूं, पर पोइ माण्हू वधंदा विया, सिंधी इमिग्रेशन वठी उते ईंदा रहिया, हाणे हिकिड़ी वॾी कम्यूनिटी थी वई आहे। त पहिरियों असांजो जेको मसइलो सम्झोसीं त माण्हुनि खे पाण में ॻंढे रखूं। सही। इंट्रैक्शन जा 2-3 सबब आहे। हिकु त सम्झो हुननि जी पंहिंजी डेटाबेस हुजे या हिकिड़ो तालुक़ु हुजे, ॿियो इहो आहे त गॾिजूं, गॾिजाणियुनि में हिक ॿिए जी फैमिलीज़ जो तारुफ़ थींदो। हाणे गॾिजाणियूं मुख़्तलिफ़ हवालनि सां थी सघियूं पे, मिसाल तौर ते कल्चरल डे मल्हाइणो थियो, ॿोली जो ॾींहुं मल्हाइणो थियो, ईद जो को सम्झ गैदरिंग थी, ॾियारी या दिवाली ते को प्रोग्राम कयोसीं, त ईअं मुख़्तलिफ़ हवालनि सां समाजी प्रोग्राम ऐं अदबी प्रोग्राम कंदा रहियासीं। उन सां छा आहे जो नेटवर्क वधियो ऐं उन में तनज़ीमूं हुयूं, जीअं साना आहे उनजो प्लेटफॉर्म बि यूज़ थियो। पोइ कुझु वक़्त खां पोइ प्योरली अदबी ऐं कल्चरल एक्टिविटीज़ जे लाइ
मूंखे हिकिड़ो नंढो फोरम ठाहिणो पियो जंहिं तां मुख़्तलिफ़ अदबी तंज़ीमुनि सां लेज़न करे सघिजे। हाणे उहे ज़ाहिर आहे एॾी वॾी कम्यूनिटी सां त लेज़न कोन पिया करे सघिया, तंहिंजे करे हिकिड़ो इल्मु अदब खे चाहण वारनि जो हिकिड़ो सर्किल मूं क्रिएट कयो। उन जे प्लेटफॉर्म ते हाणे असां टोरंटो जे तक़रीबन सभिनी अदबी जेके आहिनि तंज़ीमूं उन्हनि सां लह विचड़ में आहियूं, उन सां गॾिजी प्रोग्राम कयूं था। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त उन्हनि खे ख़बर आहे त स्काला या सिंधी हिकिड़ी तमामु मुतहरिक ऐं इल्मु दोस्त कम्यूनिटी आहे जेका एग्ज़िस्ट करे थी। सही। ऐं हुननि जे वज़ीर आज़म बि हाणे कल्चर डे जे हवाले सां ॿियो साल आहे, पैगाम जारी कनि था ऐं ऑफिशियली शायदि उते कोशिशूं हलनि पियूं त इनखे ईयरली कयो वञे। ज़रूरु। उतां जी हुकूमत बि अवां सां ताउन करे पई। हा, असल में छा आहे जो असां शुरूआति ईअं कई जो सियासतदाननि खे सॾणु शुरू कयोसीं, MPs खे सॾणु शुरू कयोसीं, मिनिस्टर सिटिंग मिनिस्टर फेडरल मिनिस्टर प्रोविंशियल मिनिस्टर उहे आया ऐं फाइनली असां पोएं कन्वेंशन सनाजी में कोशिशि कईसीं वज़ीर आज़म अचे, पर उहो कोई ॾींहं अहिड़ा जो हुनजी मसरूफ़ियत हुई, पोइ हुन पैगाम मोकिले छॾियो ऐं पंहिंजो हिकिड़ो मिनिस्टर मोकिलियईं, फेडरल मिनिस्टर। त हाणे गवर्नमेंट जे ऐवाननि ताईं बि सिंधी माण्हू ऐं सिंधी क़ौम, उहो असांजो हिकिड़ो फेडरल मिनिस्टर हो जेसन केनी, हुनखे अजरक टोपी पारायोसीं ऐं हुन सां ब्रीफिंग ॾिनीसीं, हुन सां सिंधी खाधा खारायासीं, कम्यूनिटी सां मिलायोसीं। त पोइ 6 महीननि खां पोइ हिकिड़े हंधि दावत में मूंखे मिलियो त हथु मिलाए मूं चयोमांसि सिंधी चई हा मां मूंखे यादि आहे, तव्हां मूंखे टोपी पाराई अजरक पारायो ऐं सभिनी खे मुखातिब थी चई त हीअ सिंधी कम्यूनिटी आहे, वेल ऑर्गनाइज़ आहे ऐं हीअ वाहिद जेका आहे गैदरिंग हुई जंहिंमें मूंखे कंहिं को सवाल न कयो मूंखां त असांजी हे मदद कर, हे कर, हे पाण एॾा ऑर्गनाइज़ आहिनि जो पंहिंजा कम पाण था कनि। ऐं ॾिसो न, माना असां त हिते त जेको कुझु बि कयूं उहो त चवंदा आहिनि त जंगल में मोर नाचा किसने देखा, ऐं जॾहिं दुनिया में तव्हां कयो था तॾहिं असांखे हिकिड़ो प्राउड फील थिए थो त जॾहिं असीं दावेदार आहियूं त इंडस सिविलाइज़ेशन तेज़ीबनि जी माउ, असीं उनजा पोयां आहियूं न। ऐं दुनिया में वरी पोइ जॾहिं अव्हां जहिड़ा माण्हू पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे इंट्रोड्यूस कराइनि था त दुनिया खे ख़बर पवे थी त असीं छा आहियूं। अच्छा, पर हिन वक़्तु कैनेडा में अव्हां जे अंदाज़े मूजिबि केतिरियूं सिंधी फैमिलीज़ हूंदियूं, का डेटा आहे? ॾिसो, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके शौक़ सां अची मिलनि था ऐं नेटवर्क जो हिसो थियनि था। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि फॉर सम रीज़न उहे मिलण ई कोन था चाहिनि। सही। ज़ाहिर आहे उन्हनि जो को बैकग्राउंड हूंदो या सम्झो कोई तबियत हूंदी। हाणे असांजे मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ असां टोरंटो जी ऐं सराउंडिंग में तक़रीबन 3000 खनि फैमिलीज़ आहियूं। जेके फैमिली हिकिड़ी फैमिली में जेकॾहिं 5 माण्हू हुजनि त काफ़ी, हा, चङी तइदाद में असां रहूं था ऐं तक़रीबन हर उते ईअं न आहे कराची वांगुरु त शहर खे वॾो करे छॾियो, नंढा नंढा टाउन्स आहिनि हिक ॿिए सां मिलियल आहिनि। त उहे जेके GTA जा 5-6 टाउन्स आहिनि उन में सभु रहनि था, तंहिंजे करे हर गली मोहल्ले में तव्हांखे को सिंधी मिलंदो। असां इहो इंजॉय कंदा आहियूं त जंहिं कमकार में जंहिं एरिया में वेंदा आहियूं त ख़बर आहे फलाणो दोस्त रहे त हुनखे फ़ोन कंदा आहियूं त चांहि तोड़ अची पवंदासीं, या शाम जो किथे वियासीं त चवंदासीं 2 दोस्तनि खे सॾु। त उते असांजी रोज़ाना किथे न किथे मेल मुलाक़ात ऐं कचहरी थींदी रहंदी आहे रेगुलरली। हा, एतिरी तइदाद में आहिनि। ऐं उते उहे जेके असांजा पाड़ेसरी मुल्क इंडियन सिंधी जेके आहिनि उन्हनि जो कीअं आहे, अव्हां सां रिलेशन आहे, उहे बि उथे में अचनि पिया एज़ ए सिंधी हुजण नाते? हा, ॾिसो, के माण्हू उन्हनि मां मिलिया जेके सरगर्मी सां मिलिया। हुननि जी हिकिड़ी तंज़ीम आहे स्केट नाले सां। स्केट? हा, उहा उते सरगर्म आहे, छाकाणि हुननि जूं बि 300-400 फैमिलीज़ वेल इस्टेब्लिश फैमिलीज़ आहिनि जेके वेल ऑफ आहिनि, उहे रहनि थियूं। पर ऑनेस्टली ओपिनियन ॾियां त जॾहिं असां अंदरि घिरी हुननि खे वेझो करण जी कोशिशि कई त हुननि जी मेजॉरिटी को इंट्रस्ट न वरितो। ओके। प्रैक्टिकली ईअं मिलंदा आहिनि जिथे सिंधी असां सिंधी, पर गॾिजी कमु करण लाइ अलाए छो हू हेसिटेंट आहिनि। उहो रीज़न छा बि आहे। ऐं एतिरे ताईं जो मां ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त दीवान आहे, उहे असां गॾिजी हुननि जे बोर्ड ऑफ डायरेक्टर ताईं अप्रोच कयोसीं, हुनखे ब्रीफ कयोसीं त बाबा चओ असांजे फंक्शन्स में असां तव्हांजी कल्चरली एक्टिविटीज़ आहिनि को हू न। पर न, हू हरू भरू को एतिरो उन मामले में का कामयाबी। अच्छा, उन्हनि में घणा अहिड़ा हूंदा जंहिंजा वॾा जेके हूंदा उहे सिंध में विया हुजनि, छाकाणि त असां इहो ॿुधो आहे त हू माना इवन त सोभो ज्ञान चंदाणी साहिबु जॾहिं इंडिया विया ऐं चवंदा हुननि तकरीरूं कयो, रोइणु शुरू कयो, त हाइड़ी असांजे सिंध जे सोभो साहिबु हुननि खे गारियूं बि ॾिनियूं, चईं दड़े असां हुते वेठा आहियूं, केरु असांखे कोई इहा ड्रामेबाज़ी न कयो, तव्हांखे पंहिंजा मफ़ाद, तव्हांखे पंहिंजो कारोबार प्यारो हो, इन करे तव्हां धरती छॾे आहियो। बहरहाल इहो त सोभे साहिब जो कारोबार पंहिंजी जॻह ते, पर इहा वाक़ई हुननि जा हिकिड़ी सची
उनसियत या हिकिड़ी मोहबत आहे पंहिंजी धरती सां, इहा हाणे नओं नसल अची वियो आहे हुन में उहा शइ न आहे? ॾिसो, उन नए नसल खे का ख़बर कोन्हे। हाणे एतिरे ताईं जो स्टेट जी जेका प्रेसिडेंट औरत हुई उहा जॾहिं असांजे फंक्शन में आई त उनखे मां तक़रीर जो मौक़ो बि ॾिनो जॾहिं मां टोरंटो जो सदर हुउसि, त उहा मूंखे वञण महिल चवणु लॻी, अदा ॾाढो सुठो लॻो, असांखे त इहो मज़ो आयो त तव्हांजा नंढा नंढा ॿार सिंधी पिया ॻाल्हाइनि, मज़ो पियो आयो, त माना हुननि जा ॿार कोन था ॻाल्हाइनि। एतिरे पोइ मूंखे हिकिड़ो नौजवान मिलियो, हुनजी ज़ात मां किथे कंहिं ऑफिस में ज़ात मां लॻो त हीअ जेको आहे न उहो सिंधी ज़ात आहे, जेको आख़िर में इहे ईंदो आहे। मूं चयो तूं इंडिया जो आहीं, सिंधी आहीं छा? चई हा। पोइ सिंधी मूंसां ॻाल्हाई, सिंधी ॻाल्हाए पियो। सो मूंखे चई तूं? मां सिंध जो आहियां, नालो ॿुधायोमांसि। चई मुस्लमान आहीं? मुंहिंजो हा। चई मुस्लमान बि हुजे ऐं सिंधी बि हुजे, इहो थी सघे थो? मुंहिंजे हाणे तोखे शायदि ख़बर कोन्हे, सिंधी माना हिकिड़ी क़ौम, उन में मज़हब जो को तालुक़ु कोन्हे। सो इहो आहे त हुननि नौजवाननि ताईं न पहुचायो आहे जेके उन्हनि जा बुज़ुर्ग आहिनि, या वरी जेके ॿोली ॻाल्हाइणु छॾे बि विया आहिनि सिंधी, हुननि खे लफ़्ज़ सिंधी सां प्यारु आहे। हू ॼण इंडिया में हिकिड़ी सेपरेट एंटिटी आहिनि, उहे चवंदा असां सिंधी आहियूं, जुदा आहियूं, इहो हुननि शनाख़त रखियूं था ॼण, पर ॼण उनखे अमली तौर ते ज़बान खे राइज रखणु घरनि में, इन में थोरी कोताही कनि था। ऐं जेकॾहिं असां सां गॾिजी करे मिली जुली कमु कनि त शायदि असां सिंधी खे दुनिया में मुताहिर कराइण में वधीक ताक़तवर थी वञे। बिल्कुलु। अच्छा, पंहिंजा जेके भला सिंधी तव्हां पाकिस्तानी खणी चओ, सिंधी हुते रहनि था, उन्हनि जे घरनि में कीअं सिंधी ॿोली ॻाल्हाई थी वेंदी हूंदी, पर उन्हनि जे ॿारनि जे लाइ पढ़ाई में इशू कोन थो थिए? 3000 फैमिलीज़ मां ॿुधायूं कोई अहिड़ो नेटवर्क हुते ठाहिजे, लाइक कोचिंग सेंटर या को प्राइवेट स्कूल जंहिं ते सिर्फ़ु सिंधी उन्हनि ॿारनि खे पढ़ाई वञे, अहिड़ो को स्टेप्स वठिजे या को वरितो पियो वञे? हा, ॾिसो, इहो कोताही आहे असांजी। अच्छा, इहो मञिजे जेका ॻाल्हि हक़ीक़त हुजे। असल में छा आहे जो कैनेडा गवर्नमेंट जे पंहिंजे सिस्टम मूजिबि जेकॾहिं तव्हां 20 ॿार इकट्ठा कयो त टीचर बि तव्हांजे पसंदि जेके हू नौकिरी ॾेई ॾींदा त इन्हनि ॿारनि खे पढ़ाए पघार बि न ॾींदा। यानी असां न कयूं, गवर्नमेंट ई तव्हांखे सपोर्ट ॾींदी तव्हांजे ॿारनि खे सिंधी पढ़ायूं। हर उहा असांजे लाइ महदूद कोन्हे, पर दुनिया जी हर ॿोली जे लाइ त बाबा तव्हां ॿार इकट्ठा कयो, टीचर बि तव्हां असांखे ॾियो, असां हुनखे पघार बि ॾींदा पढ़ाए। ज़बरदस्त। पर ॾिठो वञे त उहो जेको आहे न ॿार सम्झो मोकल जे ॾींहुं या वरी एक्स्ट्रा टाइम में मोकिलणु, इन में थोरी कोताही कयूं था असां। ऐं जेकॾहिं स्कॉलर जे प्लेटफॉर्म तां इहो क़दम खणिजे इन फ्यूचर, अॼु ज़रूरी न आहे अव्हां जिते ॿिया इहो अव्हांजे क्रेडिट ते हिकिड़ो वॾो कमु हूंदो त उते कोई अहिड़े क़िस्म जी भले हफ़्ते में 2 क्लासिस थियनि, अॼुकल्ह त इहो ऑनलाइन वारो बि कॉन्सेप्ट आहे, पंहिंजे घरनि में वेठा हुजो, पर हुन सां थोरो घणो लिखणु पढ़णु उन्हनि खे अची वेंदो जेकॾहिं हू चाहिनि। न इहो असां सॼो हुन ते होमवर्क कयो आहे त इहो कीअं थींदो, पर अमली तौर ते स्टार्ट न आहियूं करे सघिया। लेकिन अॼु छाकाणि त हर शइ जे स्टार्ट करण जो को न को रीज़न हूंदो आहे, त अॼु तव्हांजे प्रोग्राम में जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कयां थो त हिनखे अमली जा पढ़ाइण जे लाइ मां वापसी ते अमली क़दम कयां, असांखे ख़ुशी थींदी। ज़बरदस्त। अच्छा, उनखां सवाइ हीअ जेको मैगज़ीन या उते जेका अख़बार सिंधी ॿोली जे ज़ाहिर हिते ई हलाइण वॾो मसइलो आहे, जीअं ॿुधायो, त उहो इहो स्टेप अव्हां कीअं वरितो ऐं छा उनजी मोट मिली? असल में छा आहे जो उते कम्यूनिटी न्यूज़पेपर निकिरनि था, उर्दू जा बि, ॿिया हर ॿोली जो कम्यूनिटी न्यूज़पेपर निकिरे थो, जेको मोस्टली फ्री ऑफ कास्ट हो डिस्ट्रीब्यूट कंदा आहिनि। पोइ मूं चयो त हाणे जॾहिं असांजी एॾी वॾी ज़बान आहे, 5 करोड़ जी सिंध में ज़बान आहे, ॿिया सॼी दुनिया में सिंधी ॻाल्हाइनि था, त असां छो पोइ हिते रहिजी वञूं? बिल्कुलु। पोइ मूं सोचियो त हीअ जेको हफ़्तेवार अख़बारूं कढनि था, एतिरो त पाण कोन कढी सघंदासीं, पर घटि में घटि कुझु त शुरूआति कयूं। पोइ मूं हिकिड़ो रिसालो 3 महीने कढण जो प्रोग्राम ठाहियो ऐं उनजो सिलसिलो शुरू करे छॾियुमि। कहिड़े नाले सां? नालो अमीक हुयो। अमीक। ऐं उहो अमीक इन जे करे जो शाह साईं जो शहर आहे, वया जे अमीक ॾे मोहकाओ ॾेई, तन सिपूं सोचे कढियूं, पातारा पेही पसंदा सही अमूल अखड़नि से, त उन अमीक जो मतिलबु आहे गहराई में वञणु। बिल्कुलु। सो मूं चयो गहराई में वञूं त कुझु असां बि मोती ॻोल्हे लहूं, सो उन रिसाले जो नालो अमीक रखियो। पोइ मां सोचियो त रुॻो हाणे सिंधी पढ़नि, ॿी दुनिया खे ख़बर ई न पवे उनजी, त इन खे ईअं मूं कवर कयो त अधु सिंधी ऐं अधु इंग्लिश। सही, ज़बरदस्त। त जेको मिसाल तौर ते को ॿी क़ौम जो माण्हू बि पढ़े थो त घटि में घटि असांजे कल्चर जे बारे में मज़मून हूंदा, ॿोली जे बारे में मज़मून हूंदा, त
त उन उहो मुतारिफ़ थींदो ज़ाहिर आहे। ऐं सिंधी वारो पार्ट असांजो सिंधी पढ़ंदो, हा अंग्रेज़ी वारो पार्ट वरी को गैर सिंधी पढ़ंदो। ज़बरदस्त। इन कंसेप्ट सां पोइ अमीक रिसाले जो मूं इफ़्तिताह करायो, हुन जा कढियमि पंहिंजो जेका आहे सो हर 3 महीने अञा ताईं बि उहो ज़िंदा आहे, पर कॾहिं कॾहिं कोताही थी वञे, पर मां उन ते उनखे जेको आहे सिलसिलो मूं शुरू कयो। सही, ज़बरदस्त आहे। सो ॻाल्हियूं असांजा खोड़ सारियूं थींदियूं। हिते मुख़्तसिर ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे, ब्रेक बि वठूं था। साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिब जो ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं यकीनन तीअं मुतारिफ़ में के जेके ॻाल्हियूं चयूं हूंदियूं तव्हांखे उन्हनि में को वधाउ नज़र न आयो हूंदो त ही कैनेडा में रही करे सिंधी ॿोली, सिंधी कल्चर या सिंधी माण्हुनि जे लाइ केतिरियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था। ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी उते को अहिड़ो नेटवर्क जुड़े जेके असांजी ईंदड़ जेका जनरेशन आहे उन्हनि खे सिंधी ॿोली पंहिंजी ॿोली सां बि कनेक्ट कनि, जीअं थोरो ई सही पर लिखी पढ़ी बि सघनि। उनजे लाइ बि साईं चवनि पिया त हू ज़रूरु क़दम खणंदा। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि ऐं खोड़ सारियूं हुन सां ॻाल्हियूं कयूं पिया। कोलाची साहिबु, ज़बरदस्त ख़िदमतूं अव्हां जूं, उन्हनि जी जेतिरी बि साराह कजे सा घटि आहे। हाणे जेकर इन तरफ़ अचूं, जेके असांजा माण्हू आहिनि, अव्हां त निकिरी विया, इहो पुछंदुसि अव्हांखे त स्टील मिल जी नौकिरी छॾे करे अव्हां कैनेडा जी चॉइस चूंड छो कई, इहो बि अव्हांखे सम्झंदुसि। पर असांजा आम तौर ते नौजवान जेके आहिनि उहे घटि पिया निकिरनि ॿाहिरि ॿियनि ॿोलियुनि जी निस्बत। पाकिस्तान जी असीं ॻाल्हि था कयूं, ख़ासि तौर ते असीं ॾिसूं था अरब कंट्रीज़, मिडल ईस्ट, उते वञनि था ऐं उते बि मज़दूर तबिको घणो थो वञे, डॉक्टर, इंजीनियर इहे घटि आहिनि। सो उन जा रीज़न छा आहिनि ऐं जेकॾहिं उहे कैनेडा, अमेरिका निकिरी अचनि त छा के इमिग्रेशन जा मसइला आहिनि या ॿिया कहिड़ा मसइला आहिनि जो उड़ाई नथा वञनि? हा, शुरूआत था कयूं पंहिंजे अव्हां जो वञणु। हा, असल में छा आहे जो जंहिं माहौल में तव्हां आहियो न उन जो तव्हां ते रंग चढ़े थो। बिल्कुलु। हाणे जेकॾहिं मां सिंध गवर्नमेंट में हुजां हा त पोस्टिंग ट्रांसफ़र ऐं उन चकर में हुजां हा ऐं पंहिंजे कलीग्स जे हवाले सां जेका हू डेवलप कनि था मां बि उहा डेवलपमेंट करणु चाहियां हा। उते छा हो जो हिकिड़ो फेडरल अदारो हो, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू गॾु हा, पोइ ॾिठोसीं त पंजाबी या कराची जा माण्हू ॿाहिरि निकिरण जो शौक़ु घणो कंदा हुआ। डिनर ते किथे राति जो मंझंदि जो लंच ते विहूं या कचहरी कयूं, हुनखे इहो फ़िक्र त मूंखे अमेरिका निकिरणो आहे, ॿिए खे फ़िक्र त कैनेडा निकिरणो आहे। पोइ इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी असांखे बि थोरो शौक़ु थियो। उनखां अॻु में मां 5-6 दफ़ा यूरोप सरकारी कमनि सां वञी चुको हुउसि। सही। मुंहिंजो रशिया में बि साल ट्रेनिंग थी, सोवियत यूनियन में पंहिंजो टेक्निकल ट्रेनिंग थी, त ॿाहिरि जो थोरो दुनिया मूं ॾिठी हुई। वरी जो हुननि दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जा प्रोग्राम ॾिठा त असांखे बि शौक़ु पैदा थी पियो। पोइ उन्हनि ॾींहंनि में कैनेडा इमिग्रेशन खुलियल हुई ऐं छाकाणि त हुननि अप्लाई पे कयो त अप्लाई जो तरीक़ो बि हुननि ॿुधाए छॾियो, सवलो हो। असां बि फार्म भरे छॾियो। सही। ऐं इंटरव्यू वग़ैरह थियो, हुन में का बि कमी पेशी नज़र न आई ऐं हुननि मुंहिंजो केस अप्रूव करे छॾियो। मां पहुची वियुसि उते। त ईअं दोस्त जेका उते कंपनी हुई उन्हनि खे ॾिसंदे ॾिसंदे असां बि तयारु थी वियासीं। उते अव्हां कहिड़ी जॉब वग़ैरह कई वञी स्टार्ट में? ॾिसो, उते नंढियूं वॾियूं जॉबूं त सभु कयूंसीं। सही। उनखां पोइ वञी असां धंधो कारोबार कयो। हाणे पंहिंजो कारोबार आहे? हाणे पंहिंजो कारोबार। ज़बरदस्त। बल्कि प्रैक्टिकली मां त उहो बि कोन थो कयां, पर हूअं असांजी फैमिली जो कारोबार आहे। माशाल्लाह। ठीकु आहे। उते वञण खां पोइ ख़ासि तौर ते कैनेडा, हाणे इल्मु 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो जीअं मिसाल इंटरनेशनल इल्मु आहे कंप्यूटर जो, सुठी डिग्री आहे, सुठी ॼाण आहे, इंटरनेशनल लेवल जो को कोर्स थियल आहे, वञण सां हुनखे जॉब मिली थी वञे। ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जेके उते पंहिंजी तइलीम खे बहितर करे लोकल रिक्वायरमेंट लैंग्वेज खां वेंदे डिग्री जी रिक्वायरमेंट उतां जी पूरी था कनि त उनखे इन थियण जो मौक़ो मिले थो। हाणे टियां तबिको अहिड़ो आहे जेको जंहिंखे उहो स्किल कोन्हे, त उहो स्किल अपडेट करणु ज़रूरी आहे। हाणे उन स्किल अपडेट करण में कंहिंखे थोरो टाइम थो लॻे, कंहिंखे घणो टाइम थो लॻे, त पोइ उहो पीरियड असल में जेको आहे न उहो गुज़ारणु ऐं उन मां निकिरण में ॾुखियाइयूं थियनि थियूं। सही। हाणे मिसाल अहिड़ी को इल्मु कोन्हे हितां जो जेको त इमीडिएटली खपे, उहो चवंदा हुआ पढ़ हाल फ़िलहालु। सही, बिल्कुलु। हाणे उहो पढ़ण वारो टाइम कीअं मुंहिंजी फैमिली, हाणे $3-4,000 महीने जो ख़र्चो आहे। हा, ज़ाहिर आहे। पोइ नंढी वॾी नौकिरी असां बि कयूं। उनखां पोइ वरी जेको नंढो हिकिड़ो कोर्स हो टैक्स कंसल्टिंग जो, वरी उहो करे मां टैक्स कंसल्टेंट थियुसि वक़्ती तौर ते। इहे ॾाढा कमु कयासीं। पोइ वञी 8-10 सालनि खां पोइ जीअं ॿार वॾा थिया ऐं असांखे ब्रीथ मिलियो, ॿार पंहिंजा कमाइण खे लॻी विया,
पोइ असां पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस सेट कयो, फैमिली बिज़नेस हो, हाणे उहो हले थो। मां 2-3 साल कयो, पोइ वरी ॿारनि चयो त बाबा हाणे तुंहिंजी टेंडेंसी जेको आहे न लिखणु पढ़ण जी तरफ़ आहे, हाणे तूं ज़रूरत पवंदी त तूं असांजी हेल्प कजांइ, न त तूं पंहिंजो कमु। सो उनजे करे उहो मूंखे उन्हनि पाण फ्री कयो त तूं इंजॉय कर हाणे लाइफ खे। सो ईअं आहे त ॾुखियो सुखो थिए थो माण्हू, ऐं उहो ई सबबु आहे बुनियादी तौरु। हाणे ताज़ो मुंहिंजो दोस्त हिकिड़ो अमेज़ॉन में कमु कंदो आहे एज असिस्टेंट, त मूंखे ॿुधाईं त साईं इहो कैनेडा एयरलाइन ऑपरेशन बंदि करे छॾियो, माण्हुनि खे ले ऑफ करे छॾियो। 2 पायलट आया, उहे मुंहिंजे पासे में वेठा कमु कंदा आहिनि एज़ असिस्टेंट जो। पुछियोमानि छो? चयूं त बाबू ॻाल्हि आहे त हलाए करे न हले, तेसिताईं त गुज़ारो करिणो आहे न। हाणे उन दुनिया में को महिनत करणु आर कोन्हे, बिल्कुल। ऐं असां वटि आर आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु वॾी मुंहिंजी रंडक बि आहे असां वटि। हिकिड़ो ॾींहुं मां ॻाल्हि स्टार्ट कई त नाकामी जो ख़ौफ़, ऐं ॿियो इहो त यार माण्हू छा चवंदा, इहो मूंखे सूट नथो करे, ईअं आहे न? ईअं बिल्कुलु आहे। सही। त इहो जेको आहे न, इहे पोइ असां नंढा वॾा जॉब करे असांखे 3-4 साल ॿारनि खे पढ़ाइणो हो, तंहिंजे करे न ॾिठोसीं जेको सुठो आहे, ॾाढो महिनत कईसीं। महिनत मज़दूरी करण में कोई हर्ज कोन्हे। त पोइ वञी आस्ते आस्ते हर कंहिंजा को 2 सालनि में को 3 सालनि में पेर खोड़े थो वञे। अलाह साईं असांखे बि रस्तो ॾिनो। हाणे रहियो सुवालु इहो त अॼु मिडल ईस्ट में माण्हू घणा छो था वञनि, कैनेडा में छो था घटि अचनि? इहो सबबु इहो आहे त कैनेडा में जेके वञनि था उहे अंडर ए सिस्टम वञनि था। अप्लाई माण्हू करे थो, क्वालिफाई करे थो त हू हुनखे एक्सेप्ट कनि था। जॾहिं त मिडल ईस्ट में छा आहे, वीज़ा वठी हली पियो, महिनत मज़दूरी दोस्तनि सां रही पियो, कंहिं हवाले सां कुझु न कुझु मिली वियो, तंहिंजे करे हिते वञणु सवलो आहे, उते वञणु ॾुखियो आहे। सही। हिकिड़ो इहो। ॿियो इहो आहे त उते वञण बि को घणो ॾुखियो कोन हो। इहो 9/11 खां अॻु में जेसि ताईं अमेरिका यूरोप इमिग्रेशन बंदि न कई, तेसि ताईं उते 80-90% माण्हू ईअं ई विया आहिनि। वञी लैंड कयईं घुमण जे बहाने सां या पढ़ण जे बहाने सां, पोइ छा आहे उतां जो थी रहिजी वियो। हुननि खे माण्हुनि जी ज़रूरत हुई, बहानो करे हुनखे इमिग्रेशन ॾेई छॾींदा। दुनिया वञी जंहिंखां मां पुछंदो आहियां वॾो नालो, उहो बि ईअं ई आयो, अची आहे विज़िट वीज़ा ते अची वेही रहियो। असां उन्हनि ॾींहंनि में कोन निकितासीं, ऐं असांजो निकिरणु जेको आहे इहो पोयां 10-15 सालनि खां थियो आहे। त उन वक़्तु दुनिया में जीअं हर मुल्क में रेस्ट्रिक्शन्स वधी वियूं, त असांखे हाणे ॾुखियाई थिए थी। ऐं असांजो उहो लाइक़ु माण्हू जेको वाक़ई मतिलबु क्वालिफाइड आहे, तजुर्बो रखे थो, उहो हाणे बि अचे पियो ऐं हुनखे ज़ाहिर उते मिली थी। अच्छा, अमां खां जेकॾहिं सम्झणु चाहियूं, जेके नौजवान मूंखे ॾिसंदा हूंदा, त जीअं मां स्किल्स जी ॻाल्हि कई थी, कहिड़े स्किल्स जी उते कैनेडा में वधीक डिमांड आहे, या कहिड़ा कोर्स थियल हुजनि या ॿिया टिया जिन खे आसानी सां उते इमिग्रेशन में न मिली बि वञे, वञणु शर्त उन्हनि खे को रोज़गार बि मिली वञे? ॾिसो, हाणे मिसाल तौर ते हिकिड़ो त आहे इंजीनियर, डॉक्टर या डॉक्टरी पेशे सां रिलेटेड जेके कोर्सिस आहिनि, उहे सभु उते आहिनि मक़बूल। उनखां अलावा जंहिं शइ ते असांजो ध्यानु कोन्हे, छाकाणि असांजो वञे ओॾांहुं डॉक्टर इंजीनियर या पढ़ियो लिखियो त MBA या उहो थो वञे। ॿिया जेके लेबर स्किल आहिनि उन तरफ़ असांजे माण्हुनि जो ध्यानु कोन्हे। छो जो पढ़ियल माण्हू उन तरफ़ कोन थो वञे। अणपढ़ियल माण्हू उन में जेका आहे न, उन तरफ़ मतिलबु उहा रिक्वायरमेंट पूरी कोन थी। रिक्वायरमेंट कीअं आहे? वेल्डर आहे, साईं तव्हांजो कुक आहे, औरत आहे त पोइ केयर गिवर आहे। हाणे उहे उन्हनि जूं जॉब्स उते आहिनि। उनखे पहिरियों जॉब थो मिले, पोइ उनखे वर्क वीज़ा थो मिले, पोइ वरी जेको आहे सो उन्हनि खे इवन पोइ इमिग्रेशन मिली थी वञे। असां वटि अलमियो इहो आहे त जेकॾहिं जेको मज़दूरी करे थो अणपढ़ियल आहे, हाणे उते इंग्लिश जी हिकिड़ी मिनिमम रिक्वायरमेंट आहे। हाणे उन अणपढ़ियल माण्हू जी इंग्लिश जी रिक्वायरमेंट पूरी कोन थी थिए। सही। ऐं पढ़ियल माण्हू वरी हेठि लही नौकरी करण लाइ तयारु कोन्हे, उहो कमु करण लाइ तयारु कोन्हे। इहा आहे। जेकॾहिं असांजो माण्हू सम्झ चवे त भई जीअं मिसाल पाकिस्तान में हाणे थोरो इहो सिस्टम टुटणु शुरू थियो आहे। डॉक्टर थियण लाइ हर कोई तयारु आहे, नर्स थियण लाइ को बिल्कुलु पंहिंजी छोकिरी खे को हर भरो इनकरेज न कंदो, पर डॉक्टरनि खां वधीक नर्सूं दुनिया में निकिरनि थियूं। बिल्कुलु, छाकाणि हर जॻह डिमांड आहे। बिल्कुलु आहे। त ईअं जेकॾहिं असां इन्हनि शयुनि ॾे ध्यानु ॾियूं न, त असांजो माण्हू घणो निकिरंदो। नौजवान आहे हिते बि बेरोज़गार आहे, उहो चवंदो जेकॾहिं मां 5 स्टार होटल में कुक जी ट्रेनिंग कयां थो त थी छा पवंदो? बिल्कुलु बिल्कुलु, 6 महीना साल नौकरी बि करे वठंदुसि। मां जेकॾहिं बि वेल्डिंग सिखंदुसि, कहिड़ो आर आहे? सही। पहिरीं मां करे ॾिसंदो साल 2 प्रैक्टिस ख़ातिर ई। ईअं सम्झो त उहा हुन हिकिड़े क़िस्म जी ट्रेनिंग कई। सही।
उनजा रस्ता खुली वेंदा। बिल्कुलु त हाणे इहा रिक्वायरमेंट पूरी करणु हिकिड़ो शर्त आहे सही जेको पूरी नथा कयूं जंहिंजे करे असांजा माण्हू घटि था निकिरनि। सही। अच्छा, हिन ते हिकिड़ो नंढो वाक़ियो थो मूंखे यादि अचे। पिथम जे नाले सां हिते इदारो आहे, अव्हांखे ज़हन में हूंदो। उते जेके हाणे DG आहिनि मलकाणी साहिबु, उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी। उन चयो त असां हिकिड़ो इश्तिहार ॾिनोसीं सिंध जी वॾी अख़बार खे, त असांखे माना इन जी ट्रेनिंग जे लाइ जेके खपनि था शेफ, त उन्हनि वरी चयो सिंधी तर्जुमो करे छॾियो त बावर्ची या इहो। त चयो बाबा मां उन्हनि सां विड़ी पियुसि, त हाणे इहो लफ़्ज़ ॿुधी करे असां माण्हू शेफ जे करे शायदि अचनि हा, इन जे करे सो इहो वाक़ई थिए थो असां सां गॾु। अच्छा, हाणे जेकॾहिं अचूं कॉलेज साहिबु, अव्हां यूरोप घुमी, रशिया घुमी, ट्रेनिंग कई, कैनेडा में 20 सालनि खां रहो पिया था, उहे मुल्क बि अव्हां ॾिठा, उन्हनि जा वसीला बि अव्हां ॾिठा हूंदा छा आहिनि, घटि महदूद वसीलनि ऐं महदूद उन्हनि जी पॉपुलेशन जे उन्हनि एॾी तरक़ी कई। उन जी भेट में असां पाकिस्तान अचूं, ख़ासि तौर ते वरी सिंध पंहिंजो फोकस आहे। हर वसीलो हुजण बावजूदि, मौसमूं, दरिया, समुंड, पहाड़, रेगिस्तान, एवरीथिंग, पर तंहिंजे बावजूदि असीं पुठिते आहियूं। उन जा कारण अव्हांखे छा पिया नज़र अचनि? असल में ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां सम्झो नेरो माइंडेडली सोचो न त 100 ऐब नज़र ईंदा, असां में सुस्त आहियूं, हे आहियूं हुयूं। वरी जेकॾहिं असां प्राउडनेस ते अचूं था त चऊं था असां सभु कुझु आहे। हा बिल्कुलु। ॻाल्हि इहा आहे त इहो अलमियो सॼी दुनिया में आहे। हाणे मुंहिंजो पुटु MBA पढ़ंदो हो, सो 3 महीननि जो एक्सचेंज प्रोग्राम में स्पेन वियो। त जेको आहे सो हफ़्ते खां पोइ मूंखे मां फ़ोन कयईं ख़ैर ख़बर पुछण लाइ। मूंखे चयईं बाबा हिते त माण्हू वांदा आहिनि, कम ई कोन था कनि, सॼो ॾींहुं घुमंदा। उहो कंपेयर पियो करे टोरंटो जी लाइफ सां। हाणे स्पेन जेको आहे सो पुराणा जेके माण्हू आहिनि न, जॾहिं हिकिड़ो सदियुनि खां वठी को माण्हू किथे रहे थो न, उन जी हिकिड़ी रूटीन लाइफ थी वञे, उन जूं प्रायोरिटीज़ चेंज थी वञनि। साॻियो अलमियो असांजो आहे त असां जूं सदियुनि खां वठी रहूं था, असांजूं प्रायोरिटीज़ चेंज थी वियूं आहिनि। असांजी पैसो प्रायोरिटी आहे ई कोन। हाणे वारो जेको जदीद नौजवान आहे या कामरो आहे, उहो बसि अखियूं बंदि करे लॻी वियो आहे, वरी उन ते वरी एतिरी प्रायोरिटी ठाही आहे जो वरी नॉर्म्स खे छॾे ॾिनो आहे। पर जेकॾहिं तव्हां माज़ी क़रीब खे यादि कयो त पैसो सिंधियुनि जी प्रायोरिटी कोन हो। जो हू घर छॾनि, जो हू महिनत कनि, चवंदो आहे जान पियो हले पियो। त इहो जेको आहे न, बुनियादी तौर ते हिकिड़ो सबबु इहो ई आहे जो असां तरक़ी कोन था कयूं। बाक़ी वसीलनि जे लिहाज़ सां मां दावे सां चवां थो त पाण वटि जेके वसीला आहिनि इहे दुनिया वटि कोन्हनि। बिल्कुलु आहिनि वसीला। वसीलनि जो इस्तेमालु, हाणे तव्हां वटि सभु कुझु आहे, इस्तेमालु तव्हां न कंदो तरक़ी किथां थींदी? मेन मसइलो गवर्नेंस जो अचे थो। ज़ाहिर आहे जेके इक़्तिदार में जेके बि असां कंहिं ते कंहिं पार्टी कंहिं फ़र्द कोन, पर गवर्नेंस जो बि हिकिड़ो वॾो इशू आहे। बिल्कुलु डिलीवरेंस न आहे उहा। इंसाफ़ ॾिसो न, इंसाफ़ जो वॾो सम्झो ज़ोर आहे दीन में बि। इंसाफ़ समाजी दुनिया में या तरक़ी याफ़्ता दुनिया में बि इंसाफ़ जी वॾी घुरिज आहे। असां वटि इंसाफ़ कोन्हे। हाणे जेकॾहिं कंहिं अदारे में माइनिंग में एक्सपर्ट रखिबो त को ब्यूरोक्रेट रखी छॾिबो जंहिंखे माइन जी ख़बर ई कोन हूंदी। बिल्कुलु। स्टील मिल में रखिबो जेकॾहिं कोई MD, त अहिड़ो रखिबो जंहिंखे स्टील मिल जी ABC ख़बर कोन हूंदी। उहो छा हलाईंदो? ऐं अलमियो इहो अदारा ईअं तबाह थिया आहिनि। वसीला ईअं कोन था, मतिलबु सम्झो मां वियुसि पिए जापान कंहिं सरकारी कम सां, सो जहाज़ में थाई एयर जी मुंहिंजी फ्लाइट हुई, ट्रांज़िट हो थाईलैंड में। एतिरी मूंखे उन्हनि जा जेके पम्फलेट मिलिया जहाज़ में, जो मुंहिंजी दिलि कढियो त सभिनी जॻह खे घुमा वञी। एॾियूं तारीफ़ूं, एॾी प्रेज़ेंटेशन। ऐं मां मोटियुसि वरी, मुंहिंजा 2-3 ॾींहं स्टे हो, वियुसि त कुझु ई कोन हो, आम ॻाल्हियूं। पर छा आहे, इहा हिकिड़ी टूरिज़म जी मार्केटिंग पेशकश उहा मैटर थी करे। ऐं मां जॾहिं हिते वेंदो आहियां, सम्झो कराची जे भरिसां रेड़ी ॻोठ में इहे जेके ॿेड़ी जॾहिं उहो वठी वेंदा आहिनि, इहे पंहिंजो मैंग्रोव्स जे विच में, छा त ब्यूटी आहे। बिल्कुलु। पर को उन जी तारीफ़ करण वारो कोन्हे। बाग मकान, उहे चयोसीं न, रेगिस्तान, क़दीम किला, मोहनजोदड़ो, एवरीथिंग। असां टूरिज़म में ई असांजो अहिड़ो पोटेंशियल आहे जेकर उन ते अचो। दुनिया जा खोड़ मुल्क जेके आहिनि, उनजी GDP में वॾो रेशो टूरिज़म जो आहे। ऐं असां वटि ॾिसो एवरीथिंग, असां वटि नेचुरल उहो बि ईअं न त दुबई वांगुरु असां को हथरादू ठाहियो हुजे। सही ॻाल्हि आहे। पर हाणे वञी कुझु न कुझु फोकस थियो आहे, पर माज़ी में त उन ते कम ई कोन थियो आहे। सही ॻाल्हि आहे। सही था चओ। अच्छा सर, जेकॾहिं हाणे वरी इन ते अचूं, तव्हां लिखो बि ॾाढो सुठो था। 2 किताब जा अची चुका आहिनि। हिकिड़ो त मूं वरितो साणीअ जी सिक, मुंहिंजे ख़्याल ईअं न, सिक साणीअ जी। पोयों तव्हां वरितो हूंदो सारोणियूं साणे जो। हा, हीउ जेको हाणे आयो, सारोणियूं साणीअ जो। उनमें मूं ॾिठो त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा अव्हां हवाला ॾियो था, जिते हिते घुमिया, उन्हनि जा शहरनि जा, उन्हनि जी कल्चर ॾिठो। वरी असांखे पाण खे भेटे था ॾिसो, इन ॻाल्हि ते बि उहा ज़ोर पिया ॾियो त कारोबार करणु खपे असांखे, असांजो जेको कंप्यूटराइज़ सिस्टम थियणु खपे। खोड़ ॻाल्हियूं आहिनि उन में न, मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा अव्हांजा हवाला मिलनि था। जॾहिं बि ईंदा आहियो त को न को किताब गिफ्ट कंदा आहियो, माना असांजे सिंधी पढ़ंदड़नि खे। तो हिन दफ़े जॾहिं अव्हां आया आहियो त छा
किताब वग़ैरह जो को मूड आहे छा? हिन दफ़े मुंहिंजो किताबु तयारु आहे 80%, पर थोरो सुस्त इन करे थी वियुसि जो हिन साल असांजे हिते अचण जो प्रोग्राम कोन हो। मां ओचितो आयुसि कनि ज़रूरी कमनि सां असांजा दोस्त आहिनि ऐं मां आहियां, उन्हनि हर साल जेको अचण जो असांजो प्रोग्राम आहे उन में हिकिड़ो इहो बि हूंदो आहे त हर साल हिकिड़ो किताबु छपाईंदासीं। ज़बरदस्त। सो किताबु तयारु आहे, सिर्फ़ु पोस्टपोन थी वेंदो ईंदड़ साल ताईं। उनमें बि सारियूं वग़ैरह आहिनि या उनमें? न, उहो मुंहिंजी ऑटोबायोग्राफी आहे। ज़बरदस्त। हाणे ऑटोबायोग्राफी में बि सारियूं अची वेंदियूं ज़ाहिर आहे त वक़्तु कीअं गुज़रियो ऐं ॾिसो उन वक़्तु उहे शयूं नॉर्मल लॻंदियूं हुयूं। अॼु जॾहिं मां भेटियां थो अॼु जे ज़माने खे या ॿाहिरीं दुनिया खे, त उहे किथे किथे ॼण त हिकिड़ो फ़ख़्र जो बाहिस हुयूं ऐं किथे किथे लॻे थो त हाणे उहे कोताही उते कोताही आहे ऐं उहा जेकॾहिं इवोल्यूशन जे प्रोसेस में न ईंदी त उहो वधीक असांजे लाइ हिकिड़ो नुक़सानदाह साबित थींदी। ऑटोबायोग्राफी चवंदा आहिनि सूर्यवंश जी ॻाल्हि थो कढनि त वॾो शर्त इहो हूंदो आहे त माण्हू रियलिटी लिखंदो आहे। सो अव्हां केतिरी हुन में रियलिटी? अञा मूं त पढ़ियो कोन्हे न को। इहो ॾुखियो सुवालु आहे। किथे किथे मुफ़ाहिमत खां कमु वरितो अथव। सॼो जेको लिखे न उहो वॾो माण्हू आहे ऐं मूं घणो करे सच लिखियो आहे, पर किथे किथे असांखे लॻे थो सची हूंदो। इंसाफ़ किथे न करे सघियो आहियां। अच्छा। ऐं त छा उमेदु कयूं त कॾहिं ताईं उहो असांजो किताबु असांजे हथनि में हूंदो? ईंदड़ साल बसि हिन टाइम ते। ईंदड़ साल 22 में या 21 में डिसंबर 21 में। अच्छा, ज़बरदस्त। इते सिंध में ई ज़ाहिर प्रिंट थींदो हूंदो? हा बिल्कुलु, प्रिंट कराईंदासीं ऐं हुनजी महूरत कराईंदासीं, सॼी संगत खे छॾींदासीं। वाह वाह, असां ख़ुशी थींदी। अच्छा, इहो भले लिखण तरफ़ वरी लाड़ो कीअं थियो मुंहिंजो? हा, इहो बि सुठो सुवालु आहे। थियो ईअं जो मां इंडस्ट्री में हूंदो हुउसि, असांजो एतिरी मसरूफ़ियत हूंदी जो लिखण पढ़ण जे लाइ टाइम कोन मिलंदो हो, दिलि कढंदी पर टाइम न मिलंदो। उते जॾहिं मां पहुतुसि त जॾहिं असां कम्यूनिटी एक्टिविटीज़ शुरू कयूं त हाणे उन जूं ख़बर ठाहे अख़बारुनि खे मोकिलण जो इरादो थियो। पोइ मूं ख़बर ठाही हिकु ॿिनि अख़बारुनि खे मोकिलियमि, हिकु दफ़ो ॿ दफ़ा। उतां पोइ ख़्यालु आयो त मां हिन खे हिकिड़े मज़मून जी सूरत में आर्टिकल ठाहे छो न इन एक्टिविटीज़ खे मोकिलियां। पोइ मूं आर्टिकल ठाहे मोकिलियो त उहो एप्रिशिएट थियो। हिकिड़ो ॿियो टियों, पोइ मज़ो ईंदो वियो ऐं थोरो हथ बि हलंदो वियो ऐं वरी जेके तजुर्बात हुआ मुख़्तलिफ़ मौज़ू ज़हन में ईंदा विया। पर पोइ मुंहिंजी जेके तव्हां ॾिसंदव आर्टिकल उन मां 90% जेके आहिनि उहे सिंध ऐं सिंध जे इशूज़। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उहो सिर्फ़ु इहो आहे त मां चाहियां थो त सिंध जो हर इशू डिस्कस थिए ऐं उहो सुठो आहे त उनखे प्रोजेक्ट कयूं, जेकॾहिं उन में का कमी पेशी आहे त उन में का इवोल्यूशन कयूं, डिस्कस थिए। सो उहे मां घणो उहे डिस्कस कया आहिनि। बाक़ी के 10% में दुनिया जा जेके इंटरनेशनल मौज़ूअनि ते लिखण जो बि मतिलबु मूंखे मिलंदो रहियो, पर घणो करे सिंध इशू, छाकाणि त उनजे करे मां किताब जो नालो साणे जी सिक रखियो, छाकाणि साणे जूं ई ॻाल्हियूं आहिनि त पोइ उनजी सिक जो नालो रखिजे हुन में। ऐं मूं जेको इहो अव्हांजो किताबु पढ़ियो लास्ट ईयर अव्हांजे प्रोग्राम में मूं वरितो, मूं पढ़ियो त उनमें मूंखे नज़र आयो त 2 SLF जेके अव्हां अटेंड कयासीं उनमें बि हिकिड़ी माना मयारी ऐं हिकिड़ी सिंपल ॿोली अव्हां रखी आहे। त उते वियसि, ही माण्हू मिलियो, हुन सां कचहरी थी, पोइ फूड स्टॉल वारे पासे वियासीं, माना जीअं हिकिड़ो पढ़ंदड़ खे मज़ो थो अचे हुन सां, बजाए जो माण्हू वधाव करे लफ़्ज़नि जे चढ़ाव अहिड़ो रखे जीअं हिकिड़ो कंदा आहिनि न असांजा माण्हू, उनमें मुंझी पवंदा आहिनि। पर अव्हां माना हिकिड़ी उहो जेका आहे मयार बि आहे ऐं जेका आम रिवाजी जीअं हाणे असां कचहरी कयूं था वेठा, इहा ई उन वजह नज़र थी अचे, कचहरी वारो अंदाज़। ॻाल्हि आहे त अदबी ॿोली घणो करे उहो माण्हू लिखंदो जेको जंहिं अदब घणो पढ़ियो हूंदो या शुरू खां वठी इन्वॉल्व हूंदो हुन में, त उनजी इवोल्यूशन थींदी। असां त हाणे मतिलबु मेच्योर एज में पढ़ियो, तंहिंजे करे जेको अचे थी बसि उहा ई ॿोली बयानु कयूं था। अॼुकल्ह दुनिया में इनखे वधीक सारायो थो वञे त नेचुरल जेको आहे माण्हू, बसि ज़रूरी कोन्हे दिन में हिकिड़ा चूंडे चूंडे लफ़्ज़ वेही सोचो त न हिते मूंखे कहिड़ो, असांजे माण्हू कुझु हुन में पइजी वेंदा आहिनि वाक़ई। सही ॻाल्हि। अच्छा, आख़िर में हाणे हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे, पोइ पैगाम बि ज़रूरु वठंदासीं। त अव्हां एतिरी दुनिया घुमी वेठा आहियो, जीअं अव्हां चयो त राया हिन सिंध जी तरक़ी खे अव्हां कीअं था ॾिसणु चाहियो, सिंध खे, हिन मुल्क खे, दुनिया ॾिठी वेठा आहियो। हीउ जेको अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो मनसूबो हले थो पियो सीपेक, उन मां खोड़ माण्हुनि खे तमामु घणियूं उमीदूं आहिनि। उहे चवंदा दिन सां सॼो पाकिस्तान अलाए छा थींदो। कुझु अहिड़ा चरिया माण्हू आहिनि, उन्हनि में आउं बि आहियां, जंहिंखे थोरी घणी हिस्ट्री जी ख़बर आहे। असांखे ईअं लॻे थो त हीअ ॿी असां लाइ ईस्ट इंडिया कंपनी त साबित कोन थींदी। अव्हांजी हिन ते छा राय आहे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि जे बारे में वाज़े थियणु घुरिजे। जीअं मौजूदा गवर्नमेंट IMF मां उमेद रखियूं वेठी आहे त हीअ असांजी इकनॉमिक खे डायरेक्शन ॾींदी। को बि उहो अंग्रेज़ हुजे, अमेरिका हुजे या चाइना हुजे,
तव्हांजो सॼण न आहे, हू पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर तव्हांखे पैसा बि ॾिए थो, तव्हांजी हिमायत बि करे थो। तंहिंजे करे इहो ख़ुशि थियणु त हू असांजे लाइ थो करे, इहा ग़लति फ़हमी आहे। हू पंहिंजे लाइ थो करे। जॾहिं हू पंहिंजे लाइ कंदो त ज़ाहिर आहे असांजो मफ़ाद सर्व करे या पंहिंजो करे, ॿिन्ही जो छो कंदो, सही, असांजी छो फ़िक्र कंदो। तंहिंजे करे इहे सभु ॻाल्हियूं बुनियादी तौर ते अच्छा ॿी ॻाल्हि आहे त CPEC में असां ग़लतियूं पिया कयूं। ग़लतियूं कीअं आहिनि? ॾिसो, नर सोएज़ हिकिड़ो रस्तो आहे, जहाज़ लंघनि था उनखे किरायो मिले थो। हिननि पंहिंजे पॉलिटिकल नालाइकी जे करे भई तव्हांखे जेकॾहिं किरायो वठिणो आहे, तव्हां हिकिड़ो रोड ऐं हिकिड़ी रेलवे लाइन ठाहे छॾियो गादर ताईं। हाणे ताईं सम्झो ट्रेन थी ठहे लाहौर में, उहो बि CPEC। साईं को सर्कुलर रेलवे तव्हांखे बहितर करणी आहे, उहा बि CPEC। भई CPEC तव्हांखे जेकर तव्हां ईअं डिपेंडेंट थींदो, हू पैसा तव्हांखे वधि में वधि ॾींदा त तव्हां हिकिड़ा मोहताज थींदा वेंदो न। इहो त IMF जो दुनिया में हाणे त जेको आहे सो जेके अमेरिकी राइटरनि जा किताब अची विया आहिनि त कीअं वारदात जा तरीक़ा थियनि था कनि ग़रीब मुल्कनि खे क़ाबू करण जे लाइ। उन जा सभिनी खां वॾो जेको तरीक़ो आहे उहो कर्ज़ु ॾियणु आहे। कर्ज़ु ॾियणु, बिल्कुलु। त कर्ज़ में हू क़ाबू थी वेंदो त इकनॉमिकली पुछंदो। त हाणे ही बि वेस्ट जा कर्ज़ी आहे, वरी चाइना जा कर्ज़ी पिया थियनि। तंहिंजे करे कर्ज़ी थींदा, आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदा वेंदा ऐं हू पंहिंजा फ़ाइदा वठंदा ऐं उन कर्ज़ जे चकर में पोइ हिननि खे निपोड़ींदा वेंदा, मुंहिंजी मुठी में कंदा वेंदा। तंहिंजे करे महदूद दायरे ताईं त CPEC जो कुझु फ़ाइदो पॉसिबल आहे थिए हा, पर जेको हिननि जो तरीक़ेकार आहे उन में नुक़सानु वधीक थो नज़र अचे, फ़ाइदो घटि थो नज़र अचे। आख़िर में पैगाम मूंखे चाहींदासीं यूथ जे लाइ या ओवरऑल सॼी जेका असांजी जनरेशन आहे उन जे लाइ को पैगाम हुअणु ॾियणु चाहियो? वक़्तु महदूद हो ऐं कोशिशि कईसीं त हुन सां तकड़ में कुझु ॻाल्हियूं करे वठूं। महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त जिते असांखे पंहिंजी सिंध ते फ़ख़्रु आहे, उते असांखे पंहिंजे कोताहियुनि खे ॾिसी असांखे उन्हनि खे ओवरकम करे अॻिते वधिणो पवंदो। जेकॾहिं को रोड भॻल टुटल आहे न त उन ते कहिड़ी बि सुठी गाॾी हलायो उहा टुटी पवंदी। तंहिंजे करे रोड खे ठाहियो ऐं तरक़ी जी राह में जेके रंडकूं आहिनि न उहे रंडकूं ख़तमु कयो। दुनिया जूं सुठियूं ॻाल्हियूं एडॉप्ट कयो, पंहिंजूं सुठियूं ॻाल्हियूं दुनिया में इंट्रोड्यूस कयो। बसि इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त तव्हां सलाहियतूं तव्हांजो सभिनी खां वधीक सॼणा आहिनि। इस्तेमालु कंदो त तव्हां बि ठही वेंदो, मुल्क बि ठही वेंदो। तंहिंजे करे सलाहियतुनि ते भाड़ियो, ॿी सभु शइ खे छॾे ॾियो। महिरबानी। तमामु घणी महिरबानी अव्हांजी कोलाची साहिब। अव्हां टाइम ॾिनो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी अव्हांखे ज़हमत ॾींदासीं। पाण खोड़ ॻाल्हियूं आहिनि से अञा अव्हां सां कंदासीं। सो यकीन नाज़रीन अव्हांखे मज़ो आयो हूंदो कोलाची साहिब जो ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उहा ई ॻाल्हि आहे त पंहिंजनि सलाहियतुनि ते यकीन कयो ऐं इहे ई अव्हांखे अॻिते वठी वेंदियूं ऐं पंहिंजो जेके कोताहियूं आहिनि उन्हनि खे बि दिलि सां तस्लीम कयो ऐं उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। हीअ दुनिया अव्हांजी आहे। जीअं कोलाची साहिब ऐं ॿिया माण्हू वञी कैनेडा उन्हनि वसाई आहे। सो दुनिया अॼु वाक़ई ग्लोबल विलेज आहे। अव्हांजे लाइ बि को मसइलो न आहे। जेकॾहिं अव्हां में स्किल आहे, पंहिंजे पाण ते एतमाद आहे त दुनिया अव्हांजी आहे। रस्ता खुलिया पिया आहिनि। दुनिया जे कंहिं बि मुल्क में वञी अव्हां पंहिंजे पाण खे मञाए सघो था। पर पहिरीं ॻाल्हि आहे त स्किल जो हुजणु ऐं ख़ुदि एतमादी जो हुजणु तमामु घणो अहम आहे। सो हिते असां वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जेके ॿिया मुख़्तलिफ़ सिलसिला आहिनि उहे बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं गॾोगॾु जेका अॼु असांजी ॿी महिमान शख़्सियत आहे उन्हनि सां बि अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरतीअ में चऊं था भलीकार। हिन वक़्तु जंहिं सेगमेंट जो टाइम थियो आहे उहो अव्हां सभिनी जो असांजो पसंदीदा सेगमेंट आहे। उहो सेगमेंट आहे सोशल मीडिया जे जहान में झाती, जंहिंमें मुख़्तलिफ़ तस्वीरूं ऐं वीडियोज़ असीं अव्हांखे ॾेखारींदा आहियूं। सभ खां पहिरियां शामिलु कंदासीं कुझु तस्वीरूं ऐं गुज़िरियल हफ़्ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख़्तियार भुट्टो ज़रदारी जी महमूद चौधरी सां थियल जेका शादी आहे उहा सॼी मीडिया जी तवजह जो मर्कज़ बणियल रही ऐं बख़्तियार भुट्टो ज़रदारी साहिबा इंस्टाग्राम ते पंहिंजूं नयूं तस्वीरूं शादी जे हवाले सां जारी कयूं आहिनि। सो शुरूआति कयूं था उन सां। सो ही कुझु तस्वीरूं अव्हां ॾिसी सघो था उन्हनि जी शादी जे हवाले सां आहिनि, जंहिंमें घोट ऐं कुंवार असांखे नज़र अचनि था ख़ूबसूरत ड्रेसिस में। असां गॾोगॾु उन्हनि कुझु ॿियूं तस्वीरूं जेके आहिनि
उहे बि जारी कयूं आहिनि त शादी खां पोइ घोट ऐं कुंवार शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। उहे तस्वीरूं बि अव्हांखे टेलीविज़न स्क्रीन ते नज़र अचनि पियूं, जंहिंमें बख़्तियार भुट्टो ज़रदारी साहिब पाण गाॾी जेका आहे उहा ड्राइव करे गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारनि ते पहुती ऐं बीबी आसफ़ा भुट्टो बि उन्हनि सां गॾु असांखे नज़र अचे थी पई। मज़ार ते उन्हनि हाज़िरी भरी, गुलनि जी चादर चाढ़ी ऐं उन सां गॾोगॾु उते दुआ बि घुरी आहे। उनखां पोइ हीअ जेका ॿी तस्वीर असीं अव्हांखे ॾेखारण वञूं पिया, गुज़िरियल हफ़्ते सोशल मीडिया जो उन ते तमामु घणो चर्चो रहियो। उहा तस्वीर आहे लाहौर जे हिकिड़े पार्क में लॻल हिकिड़े मुजस्मे जी। लाहौर जो गुलशन इक़बाल पार्क, जिते हिकु मुजस्मो लॻायो वियो जंहिंजे हवाले सां ॿुधायो इहो वियो त हीउ अलामा इक़बाल साहब जो मुजस्मो आहे, जंहिं ते तमामु घणी तनक़ीद थी सोशल मीडिया ते। जॾहिं उहे तस्वीरूं वायरल थियूं त माण्हुनि जो चवणो हो त कंहिं बि हिसाब सां ही अलामा इक़बाल सां मुशाइबत नथो रखे हीउ मुजस्मो। सोशल मीडिया ते हिकिड़ो ट्रेंड हली पियो ऐं मुख़्तलिफ़ तस्वीरूं उन सां मिलंदड़ जुलंदड़ माण्हुनि रखियूं ऐं जेका सख़्तु तनक़ीद थी उनखां पोइ हीउ मुजस्मो उतां हटायो वियो आहे। ऐं लाहौर जी इंतिज़ामिया, उन पार्क जी जेका इंतिज़ामिया आहे, उन्हनि वज़ाहत इहा कई आहे त हीउ मुजस्मो जेको आहे कंहिं कारीगर खां न ठारायो वियो हो, पर त उन पार्क में कमु कंदड़ जेके माली आहिनि उन्हनि अलामा इक़बाल सां मुहबत में इहो मुजस्मो पाण ठाहियो ऐं पाण ई उते लॻायो। इंतिज़ामिया खां उन्हनि इजाज़त न वरिती ऐं सख़्तु तनक़ीद थियण खां पोइ ॿ जेके अमलदार हुआ उन पार्क जा, उन्हनि खे मुअतल कयो वियो ऐं हीउ मुजस्मो हाणे उतां हटायो वियो आहे। ऐं पार्क जी इंतिज़ामिया इहो ऐलान कयो आहे त तमामु जल्द उन हंधि ते अलामा इक़बाल साहब जो हिकिड़ो नओं मुजस्मो जेको आहे कंहिं कारीगर खां ठाराए करे उते लॻायो वेंदो ऐं जेके माली आहिनि जन इहो मुजस्मो ठाहियो हो अलामा इक़बाल सां अक़ीदत जे इज़हार तौरु, उन्हनि खां उन मुजस्मे जो इफ़्तिताह बि करायो वेंदो। उन्हनि मालियुनि खे नाहे हटायो, इंतिज़ामिया इहा वज़ाहित कई पर पार्क जा जेके ऑफिसर हुआ ॿ, उन्हनि खे हटाए उन्हनि खां जांच कई पई वञे त बग़ैर इजाज़त जो इहो मुजस्मो उते लॻाइणु छो ॾिनो वियो। हिन जे हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ ठाहियो ॿिनि मालियुनि हो ऐं उन्हनि खां ई ॿुधायो पियो त नए मुजस्मे जो इफ़्तिताह करायो वेंदो। टे नंबर ते अव्हांखे जेके तस्वीरूं ॾेखारियूं पिया, जीअं प्रोग्राम जे इंट्रो में अव्हांखे ॿुधायासीं त पाकिस्तान में कोरोना वैक्सीन लॻाइण जी शुरूआति थी चुकी आहे। सो हीअ मुख़्तलिफ़ तस्वीरूं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि जूं आहिनि जिते डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले खे कोरोना खां बचाव जी जेका वैक्सीन आहे उहा लॻाई पई वञे। मुल्क जे चइनी सूबनि में मुख़्तलिफ़ मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि जिते ही वैक्सीन लॻाइण वारो अमल शुरू थी चुको आहे ऐं उन जूं ही तस्वीरूं अव्हांखे टेलीविज़न स्क्रीन ते नज़र ईंदियूं हूंदियूं। मुख़्तलिफ़ डॉक्टर आहिनि, नर्सूं आहिनि जिन खे ही वैक्सीन लॻाई पई वञे। ऐं नाज़रीन, चौथे नंबर ते जेकी कुझु तस्वीरूं असीं अव्हांखे ॾेखारणु वञूं पिया उहे इंतिहाई ख़ूबसूरत तस्वीरूं आहिनि। इन हिसाब सां त पाकिस्तान में नओं क्रिकेट स्टेडियम जेको आहे उहो तयारु थियो आहे, उनजो इफ़्तिताह कयो वियो आहे जेको गवादर में तयारु थियो आहे ऐं पहाड़नि जे दामन में ही ख़ूबसूरत स्टेडियम ऐं ही तस्वीरूं अव्हांजी स्क्रीन ते हलनि पियूं थियूं। PCB तरफ़ां ही तस्वीरूं जारी कयूं वियूं सोशल मीडिया ते ऐं गॾोगॾु इहो लिखियो वियो आहे त अहिड़ो ख़ूबसूरत स्टेडियम जेकॾहिं अव्हांखे किथे नज़र अचे त ज़रूरु असांखे ॿुधायो। ऐं नो डाउट ही जेकी तस्वीरूं आहिनि उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त कहिड़ो ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत मंज़र पेश करे थो गवादर जो ही नओं क्रिकेट स्टेडियम। हिकिड़े पासे खां असांखे पहाड़ नज़र अचनि पिया ऐं पहाड़नि जे उन दामन में ही स्टेडियम क़ाइमु थियो आहे जिते जल्द इंटरनेशनल जेके मैचिस आहिनि उनजी बि शुरूआति थींदी। लोकल सतह ते उते क्रिकेट मैच थियनि पिया। लोकल जेके माण्हू आहिनि ऐं जेके टूरिस्ट उते अचनि पिया उहे उन स्टेडियम में हींअर वञी सघनि था, तस्वीरूं वग़ैरह कढाइनि पिया था। हिन जी जॾहिं हू हिस्ट्री पढ़णु शुरू कई त हिन जो कमु त 2014 खां वठी हलंदड़ हो ऐं हाणे ही कंप्लीट थियो आहे गवादर जो स्टेडियम। ऐं इन स्टेडियम जे अंदरि जेके 3 पिचिस तयारु कयूं वयूं आहिनि उन्हनि जे लाइ 90 टन जेका मिटी आहे उहा गुजरांवाला मां घुराई वई ट्रकनि जे ज़रिए ऐं उन मिटी मां उते पिचूं जेके आहिनि क्रिकेट जे हवाले सां उहे तयारु कयूं वियूं आहिनि। ज़बरदस्त ग्रीनरी उते असांखे नज़र अचे पई ऐं 19,000 जे लॻभॻि जेके तमाशाई आहिनि उहे हिन ग्राउंड में वेही करे मैच ॾिसी सघंदा। ज़बरदस्त स्टेडियम आहे नो डाउट ऐं यकीनन अव्हांखे ही तस्वीरूं पसंदि आयूं हूंदियूं। ऐं नाज़रीन, तस्वीरुनि खां पोइ जीअं असां शामिलु कंदा आहियूं कुझु वीडियोज़। सो पहिरीं जेका मूं वटि वीडियो आहे उहा आहे त जॾहिं बि कंहिंजो विछोड़ो थी वेंदो आहे, केरु वफ़ात करे वेंदा आहिनि त अक्सर असांखे नज़र ईंदो आहे उनजा मिट माइट घर भाती साथी उहे असांखे रोईंदे नज़र ईंदा आहिनि। ज़ाहिर आहे ॾुख थींदो आहे को बि प्यारो जेकॾहिं विछड़ी वञे, पर सिंध जे कुझु हिसनि में अहिड़ा सूफ़ी जेके सुंग आहिनि
उहे रहनि था पिया, जॾहिं बि उन्हनि जो को साथी विछड़ी वेंदो आहे त बजाए जो हू उन ते रंज कनि, मलाल जो इज़हार कनि, हू उन ते हिकिड़ो जशन मल्हाईंदा आहिनि। ॻाए वॼाए करे हू जनाज़े खे क़ब्रिस्तान ते पहुचाईंदा आहिनि, हुनजी तदफ़ीन थींदी आहे। सो ही सखर वारे इलाइक़े जो हिकिड़ो वाक़ियो आहे जिते हिकिड़ो सूफ़ी फ़क़ीर जेको आहे उनजो लाॾाणो थियो। उनखां पोइ उन जेके साथी आहिनि उहे उनजे जेके मढ़ खे खयूं पिया वञनि, ॻाईंदा वॼाईंदा पिया वञनि यकतारे सां, चपड़ी सां, ऐं उनखे क़ब्रिस्तान ताईं उहे वठी वञनि था। उन जा ई मंज़र आहिनि जेके असीं अव्हांखे ॾेखारियूं पिया। सूफ़ियनि वटि कॉन्सेप्ट इहो आहे त इंसानु जेको आहे, रूह जेको आहे उहो अज़ल खां हो ऐं अब्द ताईं रहंदो, ऐं हीउ जेको जिस्म आहे सिर्फ़ु उहो असांखां विछड़े थो। रूह जेके आहिनि उहे सदाईं मौजूदु रहनि था, उन करे उहे विछोड़े ते बि ग़म जो इज़हार नथा कनि। ऐं हीउ मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया। सिंध जा हिकिड़ा इहे बि रंग आहिनि। सो सोचियोसीं पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयूं त कंहिंजे लाॾाणे ते रोइण जे बदिरां रक़्स कयो वञे थो ऐं सूफ़ी जेके कलाम आहिनि उहे पेश कया वञनि था। ऐं नाज़रीन, हीअ जेका ॿी वीडियो आहे उहा मूं वटि आहे ऐं इंतहाई इंट्रस्टिंग वीडियो आहे। ऐं जॾहिं बि अव्हांखे के तस्वीरूं वीडियोज़ असीं ॾेखारींदा आहियूं त उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त उहे बामक़सद बि हुजनि, के फ़नी बि हूंदियूं आहिनि। सो हीअ हिकिड़ी वीडियो आहे ऐं हिकिड़ी कार अव्हांखे नज़र अचे पई थी। सो कॾहिं अव्हां अहिड़ी कार में ट्रेवल कयो आहे, सफ़र कयो आहे, यकीनन ॾिसो ऐं पोइ असांखे ॿुधाइजो। हीअ वीडियो जीअं जीअं अॻिते हलंदी तव्हांखे अंदाज़ो थींदो त हीअ कार असल में कीअं आहे। कार जी सिर्फ़ु बॉडी आहे, हुनजे अॻियां जेके आहिनि ॾांद आहिनि ॿ, उहे उनखे गहलनि पिया था। ऐं ॿ माण्हू जॾहिं वेहनि था त असांखे लॻे ईअं थो त ज़बरदस्त हिकिड़ी कार आहे, पर अॻिते हले त ख़बर पए थी त हुनजे अॻियां ॿ ढॻा जेके आहिनि उहे आहिनि। ईअं सम्झो त हिकिड़ी जदीद दौर जी बेल गाॾी आहे, ॾांद गाॾी आहे जंहिंखे असीं चऊं। पर पाकिस्तान में बि जेकॾहिं सूरत हाल ॾिसूं, जहिड़ी रफ़्तार सां जंहिं रफ़्तार सां पेट्रोल जा अघु वधनि पिया, ऐं महीने में टे भेरो जॾहिं पेट्रोल जा अघु वधाइनि पिया था हुकुमरान, त लॻे ईअं थो त फ्यूचर में असां वटि बि अहिड़े क़िस्म जूं कारूं या जेके रिक्शा आहिनि उहे ज़रूरु नज़र ईंदा, जंहिंजे अॻियां कंहिंजे अॻियां घोड़ा हूंदा, कंहिंजे अॻियां ॾांद हूंदा ऐं कंहिंजे अॻियां गॾह जेके हूंदा। छाकाणि त माण्हुनि जे अफोर्ड खां शयूं मथे वञनि पियूं, महांगाई में मुसलसिल वाध थिए पई, ऐं पेट्रोल जा जेके अघु आहिनि, दवाउनि जा अघु आहिनि, आम खाधे पीते जी शयूं आहिनि, उन्हनि जा अघु जहिड़ो तेज़ी सां वधनि पिया था। सो हीअ वीडियो बि यकीनन अव्हांखे पसंदि आई हूंदी। सो हीअ सेगमेंट अव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं अव्हां वटि बि जेकॾहिं अहिड़ियूं ज़बरदस्त क़िस्म जूं बामक़सद फ़नी के तस्वीरूं या के वीडियोज़ आहिनि त ज़रूरु सोशल मीडिया जे थ्रू असां सां शेयर कजो ऐं असां अव्हांजी निस्बत सां उहे दुनिया ताईं पहुचाईंदासीं। सो हीअ जेको असांजो सेगमेंट आहे पहुतो पुॼाणी ते, ऐं हिते वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं सिंध जे ॿिनि ज़हीन शागिर्दनि सां। हिकिड़ी शागिर्दियाणी आहे, शागिर्द हिक ई ख़ानदान सां उन्हनि जो तालुक़ु आहे, ऐं हीअ जेका नंढड़ी आहे उन्हनि 18 सालनि जी ॼमार में जेको आहे ACCA जो जेको एग्ज़ाम आहे उहो पास करे आलमी लेवल ते हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। त दुनिया में उनजो मिसाल नथो मिले त एतिरी नंढी ॼमार में कंहिं इहो एग्ज़ाम जेको आहे उहो पास कयो हुजे। सो इहो बि सिंध जे हवाले सां हिकिड़ो प्राउड आहे। ऐं असां जेकॾहिं पंहिंजनि ॿारनि ते एतमाद कयूं, उन्हनि जी रहनुमाई कयूं, त उहे अहिड़े क़िस्म जा कारनामा सर अंजाम ॾेई सघनि था। उन्हनि ज़हीन शागिर्दनि सां असीं कंदासीं मुलाक़ात, पर हिकिड़ी मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अव्हांखे चऊं था भली कार। ऐं जीअं असां हीउ प्रोग्राम शुरू कयोसीं, सो पहिरें हफ़्ते खां ई अव्हां सां कमिटमेंट कईसीं त असां पंहिंजे प्रोग्राम में अहिड़नि किरदारनि खे, अहिड़ा बाहिम्मत, बासलाहियत, बहादुर ऐं जेके तख़लीक़ी सलाहियतनि सां टिमटार हूंदा, अहिड़नि किरदारनि जी अव्हां सां कराईंदासीं मुलाक़ात, त जीअं अव्हांखे ख़बर पवे त सिंध में छा कुझु थी रहियो आहे। सो अॼु जिन ॿिनि महिमान शख़्सियतनि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि बि पंहिंजी पंहिंजी फील्ड में माशाअल्लाह पाण मञायो आहे। ऐं सिंध जी हिकिड़ी इंतहाई ज़हीन ऐं बाहिमत न्याणी अॼु असां सां गॾु आहे, जंहिं 18 सालनि जी ॼमार में जेको आहे एसोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट जो जेको इम्तिहान आहे उहो पास करे आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। उन सां गॾोगॾु हींअर हू CA यानी चार्टर्ड अकाउंटेंट जो जेको इम्तिहान आहे
उहे ॾिना आहिनि, उन जा बाक़ी 4 पेपर रहनि था ऐं असांजो जेके नेक ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि सां गॾु आहिनि ऐं उहो इनशाला उन में बि रिकॉर्ड क़ाइमु कंदियूं ऐं दुनिया लेवल ते पंहिंजो नाव मञाईंदियूं। बेसिकली उन्हनि जो तालुक़ु सिंध जे इंतिहाई नंढड़े शहर सकरन सां आहे, पर पढ़ाई जे सिलसिले में उहे गुज़िरियल कुझु अरसे खां कराची में रहनि पियूं थियूं। त नंढी ॼमार में उन्हनि जेको ही आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो, कीअं कयो, उत्साह जो उन्हनि जो सबबु छा होसि, उन्हनि मिड़नी मामलनि ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अॼु असां तइ इहो कयो त उन्हनि सां ई कचहरी कंदासीं, पर उन्हनि सां गॾु उन्हनि जी जेका ही कामयाबी आहे उन में जंहिंजो हिसो रहियो उहे बि उन्हनि सां गॾु आया हुआ, उहे उन्हनि जा भाउ आहिनि। सो असां चयोसीं त जेके उन्हनि जी कामयाबी जे पुठियां आहिनि छो न उन्हनि खे बि असां पंहिंजे सेट ते विहारियूं ऐं उन्हनि खे बि ट्रिब्यूट पेश कयूंसि। अॼु उहे 2 भेण भाउ, ज़हीन भेण भाउ अॼु असां सां गॾु आहिनि, नुमान मजीद मेमन साहब ऐं अदी अक्सा मजीद मेमन साहब असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां कंदासीं ॻाल्हियूं। अदी अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे प्रोग्राम में, नुमान भाउ अव्हांखे भलीकार चवंदा। अदी खां जेकॾहिं स्टार्ट कयूं या अव्हां खां कयूं, क्रेडिट अव्हां न थो वञे, शुरूआति अव्हां खां कयूं। पहिरियों अव्हां इहो ॿुधाइजो त अव्हांजो कराची अचणु कीअं थियो ऐं कराची में शुरूआती तालीम अव्हांजी कीअं रही ऐं पोइ जेको अव्हां अदी खे ब्रीफ कयो ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे उनजो माइंड ठहियो हूंदो, इन जे करे शुरूआति अव्हां खां था कयूं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे जेके नंढा ॻोठ आहिनि जीअं सकरन जंहिंसां असांजो तालुक़ु आहे, त उते सिर्फ़ु 2 ई फील्डूं असांखे ॿुधाई थियूं वञनि नंढे हूंदे खां ई, त भई या त तव्हांखे मेडिकल में वञिणो आहे या इंजीनियरिंग। ऐं वरी असां अञा थोरो कयूं त बॉइज़ खे वधीक प्रिफर थो कयो वञे इंजीनियरिंग में ऐं गर्ल्स खे मेडिकल में। त हाणे असां इहा नंढे हूंदे खां ॿुधी माना थोरो थियासीं त छो न का शइ डिफरेंट कई वञे। त वरी थोरो ईअं अंकल वग़ैरह असांजो कराची में हो, मामू मुंहिंजो कराची में हो, त उन्हनि सां थोरी असां पुछो त ॿी का, त हुननि जो कॉमर्स फील्ड थोरो आहे हींअर ग्रो करे पई पाकिस्तान में। त मुंहिंजो अंकल पाण माना चार्टर्ड अकाउंटेंट आहे, त उन मूंखे सजेस्ट कयो त तव्हां ACCA कयो, नई फील्ड बि आई आहे ऐं माना तमामु वधीक ग्रो बि करे। त उनजे हिसाब सां पर वरी वॾा माना जीअं कराची अचणु हिकिड़ो अञा वॾो चैलेंज हो। मोस्टली त पंहिंजे ॻोठ में वधि में छा थींदो आहे, मेहरान यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी एसि ताईं हैदराबाद ताईं तमामु माना वधि में त असां हिनखे, कराची हिकिड़ो वॾो असां लाइ चैलेंज हो। बसि इहो आहे त असांखे माउ पीउ जी हर वक़्तु सपोर्ट मौजूदु हुई। असांजा पंहिंजा रिश्तेदार त असांखे तमामु माना केॾी महिल लॻंदो बि त यार माना हुनजा वर्ड्स असांखे डिमोटिवेट पिया कनि, हालांकि हू असां लाइ माना केयर पिया कनि, पर असांखे ईअं लॻंदो त यार हुननि खे त असांखे मोटिवेट करणु घुरिजे तव्हां ॿाहिरि वञो। पर हू पंहिंजे हिसाब सां थोरा कॉन्शियस हूंदा हुआ ऐं कराची जा हालात बि तव्हांखे ख़बर आहे त कीअं हूंदा। पर 2012 में उतां खां पोइ माना थोरा बहितर थियणु शुरू थिया, पर उन खां पहिरीं जेको असांजो माइंड ठहियलु हूंदो माना हिते जेके पॉलिटिकल हिसाब सां पिया चवनि, हा, पर जीअं ई असां 2012 में आयासीं त हालत वरी बहितर थियणु शुरू थी विया, त असांखे इहो बि हिकिड़ो सुठो एज मिली वियो। पोइ हिते आयासीं त स्टार्टिंग में त ॾाढी ॾुखियाई थी। स्टार्टिंग में मां पहिरीं पंहिंजे मामे वटि रहियुसि 6 महीना, पोइ वरी सोचियोसीं त भला छो न पंहिंजा पेर ॼमाए वञनि। पोइ थोरी स्ट्रगल थी, माना जीअं असां वटि माना पंहिंजी का प्रॉपर्टी वग़ैरह सेल आउट करणी पइजी हुई, अबू खे पंहिंजी कार सेल आउट करणी पइजी हुई, अम्मा खे थोरी पंहिंजी ज्वैलरी सेल आउट करणी पइजी हुई, सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजो हिते अपार्टमेंट नंढो 1 बेड वारो अपार्टमेंट वठण लाइ। हा, पोइ उहो वरितोसीं। पर वरी दिलि में इहा ई ख़्वाहिश हुई त हाणे अगरि हीअ हिकिड़ी सुठी फील्ड में असां अची विया आहियूं त हाणे उहा असां त कई मां पहिरीं कयो इंटरमीडिएट उन जे बेस ते कई, पर जंहिंमें असांखे इहा ख़बर पई त हिन पढ़ाई खे असां मैट्रिक बेस ते बि करे था सघूं। त मूं इहो ई सोचियो यार असांजा इलाही नौजवान जेके वेठा आहिनि माना इन बेस ते असां वटि माना अहिड़ी का कैरियर काउंसलिंग कान पई थिए। पोइ मां इहो ई पंहिंजे मूंखे घर में इहा ख़बर हुई त ऐं वधि में छा थो करे सघां, घटि में घटि ऐं इहो करे सघां त भला पंहिंजा जेके सिबलिंग्स आहिनि उनखे इन फील्ड में वठी अचां। त घर में मुंहिंजी पंहिंजी सिस्टर हुई। हा, पहिरीं बाबा खे इहा ॻाल्हि चवां त ऐं सिस्टर खे कराची घुराइणु चाहियां त इहो अञा हिकिड़ो चैलेंज आहे। बाबा ॻाल्हि स्टार्ट कई बाबा खां त हीअ मैट्रिक बेस ते थी सघे ऐं माशाल्लाह मुंहिंजी भेण बि माना उते बि माना शुरू खां ॾिसंदा वञो नर्सरी खां वठी 8th ताईं फर्स्ट पोज़ीशन अचे पई, त हिकिड़ो आइडियो थी थो वञे ॿार जो त हुनजी ज़हनियत जो। पोइ अबू सां मां ॻाल्हि शेयर कई, अबू जो ॻाल्हि आहे त सही, पर वरी बि इहो माना तोखे मोकिलियोसीं इहो हिकिड़ो चैलेंज हो, हाणे वरी तो अञा हिकिड़ो ॾुखियो चैलेंज ॾिनो आहे। पर बसि चवंदा आहिनि न जीअं इरादो कयो आहे पोइ पाणी रस्ता ठहंदा वेंदा आहिनि, अलाह साईं बि हेल्प करे थो। पोइ बसि बिस्मिल्लाह करे आई। पोइ हिते माना मां, मुंहिंजो कज़न हूंदो, सौटु हूंदो मुंहिंजो ऐं मुंहिंजी सिस्टर माना गॾु रहंदासीं। पोइ माना माना असां वटि का मेड न हूंदी, घर जो हर कमु असां पाण कंदासीं, उन सां गॾु असां पंहिंजी स्टडी बि कंदा हुआसीं। बसि इहो असांखे घणो सपोर्ट हुई त असांजी फैमिली असां सां गॾु आहे, हूंदी ॻोठी पर मॉरल सपोर्ट जेका बैक ते माना इहा हूंदी न, त उन्हनि माना असांखे ॾाढी सपोर्ट कई। इन जे करे माना
खैर सां असांजा एग्ज़ाम्स क्लियर थींदा विया जीअं माना अगरि असां इहो ॾिसूं त जेके माण्हू हिते 4 साल 5 साल इन फील्ड में लॻाईंदा त मुंहिंजी सिस्टर खे सिर्फ़ु विदिन 2 years माना उहा क्वालिफिकेशन माना क्लियर कई। त हाणे अचूं था अदी अक्सा ॾांहुं। अदी मूं मुंहिंजा खोड़ इंटरव्यू ॿिया बि पढ़िया आहिनि मुख़्तलिफ़ इंग्लिश न्यूज़ पेपर्स में मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते। सो फर्स्ट ऑफ ऑल असांजे प्रोग्राम में अची करे कीअं पियो लॻे? मूंखे तमामु सुठो महसूसु पियो थिए हिते अची ऐं थैंक यू तव्हां असांखे घुरायो। तव्हांजी महिरबानी मां आया। सो अव्हां खां सम्झणु चाहींदासीं जेके खोड़ सारियूं न्याणियूं असांजा भाउ ॾिसनि था सभ खां पहिरियों त उन्हनि खे इहो ॿुधाइजो त ही AACCA आहे छा ऐं जीअं नुमान भाउ ॿुधायो थी मैट्रिक खां पोइ बि करे सघिजे थो हीउ छा जो शॉर्ट फॉर्म आहे जी वैल्यू केतिरी आहे ऐं अव्हां खे इन जो ख़्यालु कीअं आयो? ACCA जो फुल फॉर्म आहे एसोसिएशन ऑफ सर्टिफाइड चार्टर्ड अकाउंटेंट। इहा इंटरनेशनल सर्टिफिकेट आहे मतिलबु तव्हां ॿाहिरि केॾांहुं बि वञो था त तव्हांखे इन जी एज मिली थी वञे ACCA जी। हाणे इन जी जेका सभिनी खां बेस्ट पॉइंट मूंखे इहा लॻंदी आहे त असां मैट्रिक खां पोइ करे सघूं था। इलाही माण्हुनि खे न हूंदी आहे ख़बर जंहिंजे करे हू 2 साल इंटर में लॻाए ऐं पोइ ईंदा आहिनि त उन्हनि जी एज इलाही निकिरी वेंदी आहे। त जीअं मुंहिंजो भाउ ॿुधायो त हीअ इंटर खां पोइ आया पर हिननि खे ख़बर पई मैट्रिक खां पोइ आहे त हिननि चयो त ॻोठ में हरूभरू 2 साल ज़ाया कनि हिननि खां भलो आहे त कराची में अची वञे। पोइ मां मैट्रिक खां पोइ ई आईसि ऐं हिते ACCA कई। त जेका उहा एज हूंदी आहे न मैट्रिक खां पोइ वारी उन में पढ़ण जो शौक़ु बि तमामु घणो हूंदो आहे ऐं वरी ख़बर हुई त केतिरी मुश्किल सां माण्हू अचे थो कराची। त पोइ मुंहिंजो बसि पढ़णो ई आहे ॿियो त को कमु कोन्हे बसि घर जो कमु हूंदो ऐं पढ़ाई करणी हूंदी हुई। त पोइ ईअं असां गॾु पढ़ंदा हुआसीं त गॾु हुआसीं त हिक ॿिए जी सपोर्ट हूंदी हुई मुंहिंजे भाउ जी मुंहिंजे कज़न जी। असां टे गॾु पिया पढ़ंदा हुआसीं गॾु क्लासिस कंहिंजी क्लास पहिरीं कंहिंजी पोइ त पोइ हू वेट उते ई कंदो लाइब्रेरी में। पोइ ईअं माशाल्लाह पेपर सभु पास कया फर्स्ट अटैम्प में ऐं क्वालिफाई थी वियासीं। ऐं जेको मूं पढ़ियो पियो त शायदि दुनिया लेवल में उनजो को मिसाल कोन्हे त एतिरी एज में 17 years 18 years 2017 में जेॾी महिल मुंहिंजी सेकेंड लास्ट अटैम्प हुई त मुंहिंजे भाउ गूगल कयो न त मां ॾिसां सभिनी खां घटि एज में कंहिं कयो आहे त कंहिं इंडियन बॉय जो आयो पियो हुन में रिकॉर्ड। पोइ मुंहिंजे भाउ चयो त इन जो रिकॉर्ड तोड़णो आहे तोखे। हुनजी एज केतिरी हुई? हुनजी हुई 18 साल 9 महीना हुई मुंहिंजी थी 18 साल 4 महीना। त मुंहिंजे भाउ पोइ मूंखे चयो हाणे तोखे हीउ पेपर हिन अटैम्प में ॾियणो आहे। मूं चयो हा ठीकु आहे। पोइ ईअं मूंखे हिन पेपर खणाया माशाल्लाह पास थी विया त पोइ जेको असां सोचियो उन टाइम पीरियड में थी वियो असांजो। सही ऐं इंटरनेशनल लेवल ते उहा मूंखे मञता मिली। हाणे जेकॾहिं केरु सर्च करे गूगल में त ACCA जो जेको नंढी एज जो केरु सर्टिफाइड आहे त हा मुंहिंजो नालो सर्च करे अक्सा मजीद जे नाले सां सर्च करे त हुन में इलाही आर्टिकल्स अची था वञनि। ज़बरदस्त। त केतिरी ख़ुशी थी अव्हांखे फर्स्ट टाइम जॾहिं उहो फर्स्ट अटैम्प में अव्हां करे विया रिज़ल्ट आई ज़ाहिर सभु कंहिंखे वेट सभिनी खां पहिरियों त यकीन न पियो आयो त हा इहा शइ थी वई आहे जेका असां सोची पए। पोइ आस्ते आस्ते जिन में असांखे रिकग्निशन मिली पए असांजी पंहिंजी ACCA जे तरफ़ां मिली ऐं इलाही TV चैनल्स तां मिली त पोइ आस्ते आस्ते तमामु घणी ख़ुशी बि थी ऐं घणी ख़ुशी इहा थी त असांजे करे ॿिया इलाही अॻियां आया असांजे ॻोठ वारा बि इलाही अॻिते आया त हा अगरि हीअ करे सघनि था असां बि करे सघंदा। छो मुंहिंजे हिसाब सां टैलेंट इलाही मौजूदु आहे सिंध में तमामु घणो टैलेंट आहे पर उन्हनि खे सपोर्ट नथी मिले उन्हनि खे उहे ग्राउंड ई नथा मिलनि त उहे पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कनि। मतिलबु असां खां वधीक टैलेंटेड वेठा आहिनि पर उन्हनि खे को ग्राउंड नथो मिले। त मुंहिंजे लाइ सभिनी खां घणी सपोर्ट हुई मुंहिंजे अबू जी जीअं सभिनी खे चयो त न हीअ पढ़ी वेंदी मूंखे ख़बर आहे करे वेंदी त हिन खे आउं मोकिलियां थो त उन्हनि रिस्क खईं त रिस्क ते रिवॉर्ड उन्हनि खे मिलियो। अच्छा हाणे अञा 16 लफ़्ज़नि में असां जेके अदियूं ॾिसनि पियूं भाउ उन्हनि खे सम्झायूं त ACCA त थिए थो उनजी वैल्यू केतिरी थिए थी ऐं उनखां पोइ जेको CA थिए थो चार्टर्ड अकाउंटेंट जो उनजी मार्केट में केतिरी वैल्यू आहे ही आहे छा कीअं करे सघिजे थो जेकॾहिं मतां अञा ॿिया के वालदीन बि ॾिसंदा हुजनि उन्हनि खे बि शौक़ु थिए त 16 लफ़्ज़नि में पाण उनखे अॼुकल्ह मार्केट में ACCA CA ॿिन्ही जी वैल्यू वधीक आहे पर अगरि असां सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं न त पाकिस्तान में ICAP जी वैल्यू वधीक आहे ACCA सां अगरि कंपेयर था कयूं। ACCA इंटरनेशनल आहे त अगरि पाकिस्तान में केरु आहे त उहो मुंहिंजे हिसाब सां ICAP ॾे अचे CA ॾे वधीक अचे। उनजी 2-3 रीज़न्स इहो आहिनि हिकिड़ो त हू ॿियनि क्वालिफिकेशन खां तमामु सस्ती आहे ॿियूं क्वालिफिकेशन एक्सपेंसिव आहिनि। जे ACCA सवली त आहे जल्दी थी वञे पर उहा एक्सपेंसिव तमामु घणी आहे छो जो तव्हां ॿाहिरि पैसा ॾियो था ॿाहिरि जो करंसी आहे त तव्हांखे महांगी थी पए। केतिरे में पवे थी अंदाज़न हिकिड़े पेपर जी अगरि तव्हां ट्यूशन फीस ॾिसो था त 20,000 वरी एग्ज़ाम फीस बि 20,000 मंथली एग्ज़ाम फीस पर पेपर। हाणे ICAP में इहो आहे त ट्यूशन फीस त 20,000 आहे पर उन पेपर तमामु सस्ता आहिनि लाइक 3,000 4,000 में थी था वञनि त इन लाइ मूंखे ICAP इन हिसाब सां सुठो थो लॻे त को पाण पढ़ण वारो ॿारु आहे ऐं फाइनेंशियली एतिरो स्ट्रॉंग न आहे त हू ICAP में अचे। वरी ICAP में जंहिं महिल हू केफ करे थो छॾे त हुनजी इंडक्शन थी वञे कंहिं बि फर्म में त उनखे जेका स्टाइपेंड मिले थी त उहो पंहिंजो ख़र्चो बि पाण करे सघे थो। त इन लाइ ICAP वधीक प्रिफर कंदी आहियां CA वधीक प्रिफर कंदी आहियां। बाक़ी अगरि तव्हांखे जल्दी का क्वालिफिकेशन करणी आहे त पोइ ACCA तमामु बेस्ट आहे त मैट्रिक खां पोइ तव्हां ACCA बि कयो ऐं गॾु इंटर जा पेपर ॾेई छॾियो जीअं मूं कयो पोइ तव्हां एग्ज़ाम्शन वठी CA में अचो इहो हिकिड़ो सुठो तव्हांखे ग्राउंड मिली वेंदो आहे त तव्हां वटि ACCA अची वई ऐं CA में इलाही एग्ज़ाम्शन्स मिली वयूं जो मूंखे इलाही एग्ज़ाम्शन्स मिलियूं CA में त पोइ आउं 4 पेपर ॾेई डायरेक्ट आउं फाइनल लेवल
लेवल में अची वईसि। कुझु पेपर अव्हांखे ज़ाहिर जी, हुन जी, खां बिल्कुलु। उन ते बि Exam, ज़रूरु ईंदासीं। नुमान खां जेकॾहिं पुछो, नुमान भाउ, अव्हां बि ACCA कई, अदी त 18 इयर्स में ई करे वरितो, अव्हां केतिरे टाइम में कयो, उन वटि अव्हांजी एज छा हुई ऐं अव्हांखे केतिरी महिनत करणी पई उन लाइ? असल में ऐं इन ॻाल्हि ते अचण वारो त मूंखे केरु गाइड करण वारो न हो। हा, त असांखे थोरो माना जीअं अगरि चइजे हुननि त तमामु वधीक हिकिड़े त असांखे तक़रीबन 3.5 साल लॻी विया। जीअं असांखे 2 साल लॻा त मूंखे 3.5 साल, मुंहिंजे कज़न खे बि 3.5 साल लॻी विया। छो त असांजा हिकिड़ो त पेपर बि असां घटि करे पिया कयासीं ऐं विच में को माना हिकिड़ो 2 पेपर वग़ैरह रुकिया बि हुआ असांजा, कंहिं विच में जीअं दादी जी डेथ थी वई वग़ैरह, त कुझु अहिड़ा स्टेजिस आया जंहिंमें माना असांखे थोरो असां माना जीअं थियासीं असां ट्रैक सां थोरो डिस्ट्रैक्ट थी वियासीं, त उहो थोरो असांखे टाइम लॻी वियो। बाक़ी हूअं ओवरऑल अगरि ॾिठो वञे त जेको हिन जो एवरेज टाइम आहे उन खां असां वरी बि घटि में कयोसीं। जीअं एवरेज हिन जो 4 साल जो टाइम आहे, ईअं त माण्हू माना 5 साल 6 साल ताईं ख़बर आहे ACCA CA में लॻी था वञनि, पर उन जे निस्बत असांजो वरी बहितर आहे। 3.5 साल में असां माना कंप्लीट कयो। हो अव्हां 3 इडियट मूवी ॾिठी हूंदी, चवंदा आहिनि त दोस्त जेकॾहिं फेल थी वञे त ॾुख थींदो आहे, पर जेकॾहिं फर्स्ट अची वञे तमामु घणो ॾुख थींदो आहे। सो जॾहिं अधी जी रिज़ल्ट आई ऐं पाण खे कंपेयर कयो त ख़ुशी थी आहे। खुशी, बिल्कुलु खुशी थी, बिल्कुलु खुशी थी। छो त असल में इहो त ही मिशन माना जहिड़ो करे मुंहिंजे कज़न जो, बिल्कुलु असांजो जंहिंमहिल अगरि हिन खे असां कराई मैट्रिक बेस ते आहे त ही त यंग अचीवर थी सघे थी। हिकिड़ो अगरि केरु इंटरमीडिएट में अचे त उहो त हुई पंहिंजा 2 साल ज़ाया करे चुको आहे। उहो त हा, उहे हिन जा मेन माना जेके हिनखे थियो, पोइ असांजो त इहा असां अचीव करे सघूं था। मुंहिंजो ऐं मुंहिंजे कज़न जो मिशन इहो, असांजो हिनखे असां त हुई कोन पिया करे सघूं इहा शइ, त हिनखे छो न असां इहा शइ अचीव कयूं। हालांकि हिन जे इलाही पेपर में माना 94 96 ताईं बि आया आहिनि, ऐं जेका असांजी ग्लोबल पोज़ीशन ईंदियूं आहिनि न, उहे 98 ते, पर ही चाहे उहो करे सघे थी। माना फॉर एग्ज़ाम्पल अगरि ही उन पेपर ते वधीक टाइम हणे आहे त उन में हिन जा मार्क्स सुठा अची वञनि हा त ग्लोबल पोज़ीशन, पर मुंहिंजो तूं पोज़ीशन ते फोकस न कर, तूं यंगेस्ट जेका एज आहे उन ते फोकस कर। असां वरी हिन जो टारगेट उहो कयो त घटि टाइम में तूं अॻियां अञा अची वञ, त वरी असांजो इहो वरी अॻियां टारगेट हो त असांखे हिनखे जीअं अगरि 18 इयर्स में अगरि ACCA करे सघे त पोइ त हिन लाइ अॻियां CA त अञा वधीक आसान थी वेंदो। सही। अच्छा, उहे अव्हां जा हाणे 4 पेपर रहनि था CA जा न, चार्टर्ड अकाउंटेंट जा, ऐं उन जी अंदाज़न केसि ताईं थी वेंदा उहे फाइनल? हाँ, मुंहिंजी आर्टिकल्स जेका हले पई उनखे 2.5 साल थी चुका आहिनि, त बाक़ी हिकिड़ो साल उन में इंशाल्लाह हिकिड़े साल में 4 पेपर क्लियर थी वेंदा, त बाक़ी हिकिड़ो साल इंशाल्लाह। उन खां पोइ उन जी छा पिया ॾिसो स्कोप उन जो? ICAP जो CA जो त माशाल्लाह पाकिस्तान में तमामु घणो स्कोप आहे। उनमें बि त माण्हुनि खे काफ़ी टाइम लॻंदो आहे, खोड़ ईअं सवाल पिया फर्स्ट अटेम्प्ट में थी अकेले थींदा हूंदा। CA में नॉर्मली 7-8 साल लॻी था वञनि। हा, त अव्हांखे केतिरो टाइम? मूंखे 3 साल थिया। हाँ, चलो मुझे जो केफ लेवल है उनमें सिर्फ 4 पेपर ॾियणा हा, त वो हिकिड़ी अटेम्प्ट में ॾिना, 4 पास थी विया। पोइ मां हिते आई फाइनल में, त फाइनल में माशाल्लाह 4 पास थी विया आहिनि, बाक़ी 4 ऐं हिकिड़ो साल बाक़ी आर्टिकल्स जो रहे थो। त अव्हांखे नुमान भाउ या जेको अव्हांजो कज़न हो उनजो बि नालो खणी छॾियो त ख़बर पए? वलीद। उन्हनि जी केतिरी माना जेकॾहिं उन्हनि जी सपोर्ट न हुजे हा त केतिरियूं मुश्किलातूं अव्हांखे दरपेश अचनि, उन्हनि जी सपोर्ट सां अव्हांखे केतिरियूं आसानियूं पैदा थियूं? मुंहिंजे हिसाब सां इम्पॉसिबल हुजे हा अगरि ही न सपोर्ट कनि, इम्पॉसिबल हुजे हा। वलीद ऐं नोमान जी सपोर्ट हुई, जिन अब्बू खे चयो त हिनखे अॻियां आणियो, ऐं अब्बू माशाल्लाह असांजा तमामु ब्रॉड माइंडेड आहिनि। उन्हनि चयो हा ठीकु आहे, ही चवनि था त हिननि कुझु ॾिठो आहे, त इन्हनि जे भरोसे ते ई अब्बू चयो त हा ठीकु आहे, ही अॻिते अचनि, त पोइ हिननि ई सपोर्ट कयो माशाल्लाह जेको बि कयो। सो जीअं असां घरनि में थींदो आहे न त भेण खे चवंदा आहियूं असांखे चांहि पीआरे छॾ, मूंखे लॻे थो अव्हां हिननि खे चवंदा हूंदो चांहि त ठाहे वठो भला, ऐं पढ़ां। असां गॾु कमु कंदा हुआसीं। गॾु माना घर जे जेके शुरू में असां हिते आयासीं न, त माना बाक़ाइदा असांजो वर्क डिवाइड थियल आहे। फॉर एग्ज़ाम्पल हाणे चवण त मूंखे उहो पियो लॻे जीअं चांहि वग़ैरह वाक़ई में केॾी महिल आउं ठाहींदुसि, ऐं केॾी महिल माना मॉपिंग वग़ैरह वॉशरूम साफ़ करणु, माना एतिरी हद ताईं, माना छो असां मेड न रखी, असां अफोर्ड न करे सघंदासीं, छो क्लास जी टाइमिंग 6 साल बैचलर रहियो आहियां, सो इन्हनि सॼनि मां गुज़रियल आहियां, ऐं इन आउं चवंदा आहिनि बैचलर लाइफ इज़ अ रियल लाइफ। तमामु घणो था शइ सिखो, उनमें से ख़बर पई त वाक़ई में असां इहे शयूं करे सघूं था, न त हूअं ॻोठ हूंदासीं त सोचणु बि ॾुखियो लॻंदो त कीअं कबो, घर जा कम बि ऐं पढ़ाई बि। पर हिते आयासीं त असां माशाल्लाह कंदासीं, मज़े में कंदासीं, असांखे का ॾुखी कान लॻंदी हुई। सुबुह जो पढ़णु वेंदासीं, शाम जो अची घर जी सफ़ाई, जेके माना अम्मा खे चवंदासीं अम्मा मानी हिते ई ॾे, ऐं कुर्सी ते खाईंदासीं, पाणी बि मूंखे हिते गिलास सर्व थिए। वरी पोइ साॻियो ई उहे माण्हू जेके असां मानी पाण वेठा आहियूं, पाणी पंहिंजो पाण था माना गरम कयूं, हर शइ माना मतिलबु शाम जो घर अची सफ़ाई कंदासीं। मानी ठाहिण केतिरे अर्से में सिखिया? पढ़ाई इहा हिकिड़ी शइ जेका ॿाहिरां घुराईंदा हुई, अवेलेबल हूंदी हुई, बाक़ी बोर्ड वग़ैरह ठाहिण सिखी वियासीं। माना पोइ अव्हां कुकिंग एक्सपर्ट बि थी विया, त छा सुठो ठाहियो था? बस जस्ट के माना फनी। वरी पोइ अम्मी अची वई, हाणे अम्मी खे 3 साल थी विया आहिनि, त हाणे वरी छॾे ॾिनो। बस उहो थोरो ई असां माना जीअं सब्जी वग़ैरह फ्राई वग़ैरह करणु, बस वधीक न।
ज़बरदस्त. सो हाणे ब्रेक जो टाइम बि थिए पियो. नाज़रीन ब्रेक बि हिते वठंदासीं. ब्रेक खां पोइ दी अक्सा अब्दुल मजीद मेमण ऐं उन सां गॾु जेके नुमान मजीद मेमण साहिबु आहिनि उन सां असांजी ॻाल्हि ॿोल बि जारी रहंदी ऐं असांजी स्टूडियो में मूंखे ॿुधाईंदा हलूं त उहा शख़्सियत बि मौजूदु आहे हिननि जा जेके वालिद मोहतरम आहिनि मजीद मेमण साहिबु उहे बि मौजूदु आहिनि. यकीनन हिकिड़े पीउ जे लाइ माउ जे लाइ इन खां वधीक ॿी का ख़ुशी थी नथी सघे जो उनजी औलाद जेका आहे उहा कामयाबियूं माणे. सो उहे ॻाल्हियूं उन्हनि जूं ॿुधनि पिया था ऐं ॾिसां पियो उन्हनि जे चहिरे ते जेका मुस्कुराहट आहे अलाह साईं इन्हनि खे अञा खोड़ कामयाबियूं अदा करे ऐं मौला अहिड़ा वालदेन सभिनी खे ॾिए त खोड़ अञा ॿिया जेके ॿार आहिनि उहे बि ईअं अॻिते अची सघनि था. सो खोड़ सारियूं अञा हिननि सां असीं ॻाल्हियूं कंदासीं पर वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो. जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं अक्सा मजीद मेमण ऐं उन सां गॾु उन्हनि जा भाउ आहिनि नुमान मजीद मेमण साहिबु. उन्हनि सां असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं. सिंध जा इंतहाई ज़हीन नौजवान आहिनि शागिर्द आहिनि ऐं उन नंढी ॼमार में जीअं अव्हांखे ॿुधायोसीं इंट्रो में ACCA जो एग्ज़ाम पास कयो ऐं चार्टर्ड अकाउंटेंट जो जेको एग्ज़ाम आहे उहे उन जा बि 4 पेपर रहनि पिया था. अव्हां शायदि उहो कयो. ACCA कंप्लीट आहे. सही ज़बरदस्त. अच्छा अव्हां जो मुंहिंजो जेको इंटरव्यू पढ़ियो पे अच्छा सेकंड में अव्हां पढ़िया जंहिं स्कूल में त मूंखे इहा बि ख़बर पई त जंहिं स्कूल में अव्हां पढ़िया हुआ उनजे हिकिड़े हाणे हिसे जो जेको नालो आहे उहो बि अव्हां ते रखियो वियो आहे. ईअं आहे उन स्कूल जो नालो छा आहे? मां नर्सरी खां 5 ताईं पढ़ीसि मॉडर्न स्कूल में. सही. उन खां पोइ 5 खां मैट्रिक ताईं पढ़ीसि मेहरान स्कूल में. त जिते मां प्राइमरी पढ़ी उन प्राइमरी सेक्शन जो नालो हाणे अव्हां जे नाले ते रखियो वियो आहे. सो उहा बि हिकिड़ी प्राउड जी ॻाल्हि आहे. सो उतां जेका टीचर हूंदा ॿिया स्टूडेंट हूंदा उन्हनि खे बि हिकिड़ो उत्साह मिलंदो. गॾोगॾु मूं इहो पढ़ियो त फ्यूचर में अव्हांजी प्लानिंग आहे त एजुकेशन जे हवाले सां का अकेडमी ठाहियो. सो मुंहिंजो सुवाल इहो हूंदो त उहो कराची में अव्हां क़ाइमु करणु चाहींदा या सकरन में? न मां कराची में ई करणु चाहींदसि पर मुंहिंजो इहो आहे त आउं ऑनलाइन रखां शयूं त जीअं इंटीरियर वारा आहिनि उहे पार्टिसिपेट करे सघनि. कराची में जीअं अव्हां पाण आया एतिरियूं मुश्किलातूं पेश आयूं ऐं अव्हांजा वालिद साहिबु अव्हांखे सपोर्ट कयो. खोड़ फैमिलीज़ आहिनि जेके वालिदैन चाहींदा बि हूंदा पर उन जा वसीला न हूंदा आहिनि. पोइ उन खां बहितर न आहे त अव्हां सकरन में बि उन जी शाख रखो. मां इन लाइ इहो ई करणु चाहियां पई न त ऑनलाइन हुजे. अॼुकल्ह त जीअं कोविड खां पोइ ऑनलाइन ते इलाही माण्हू अची विया आहिनि ऐं असांखे मूंखे हाणे ऑनलाइन वधीक ईज़ी पियो लॻे. तव्हांजो टाइम सेव थी थो वञे. तव्हां इज़ीली घर वेठे तव्हां क्लासिस वठो था. त मुंहिंजो इहो आहे त ऑनलाइन रखिजे. सिर्फ़ु जेके एग्ज़ाम्स आहिनि उहे तव्हां हिते ई थियनि था. ACCA वारा ई तव्हांजो एग्ज़ाम वठनि था. त सिर्फ़ु एग्ज़ाम लाइ हिकिड़ो ॾींहुं ॿार अचे एग्ज़ाम ॾेई वरी पंहिंजो वञे ॻोठु वञे उते जॾहिं हुनखे ईज़ी लॻे त कराची शिफ्ट थिए. पर यकदम जल्दी में इहे फ़ैसिला नथा थियनि त क्लासिस हू पंहिंजो ऑनलाइन वठे. त उन अकेडमी जो जेका बुनियादु हूंदो कहिड़े क्लास खां मां उनखे पढ़ाइणु चाहींदा लाइक कोचिंग सेंटर टाइप ईअं हूंदो या प्रॉपर कोई स्कूल हूंदो या कॉलेज? मुंहिंजो आहे त कोचिंग सेंटर लाइक ACCA ऐं CA लाइ इन लाइ हुजे. सही. उनजो बुनियादु अव्हां कराची में उन जेका प्लानिंग हींअर खां कई पिया जस्ट हिकिड़ो ड्रीम आहे उनखे पोइ कंदासीं? ड्रीम आहे मुंहिंजो इहो आहे त CA ख़ैर सां मुंहिंजो कंप्लीट थिए. छो जो हींअर फ़िलहाल जॉब ऐं पढ़ाई मुंहिंजी पढ़ाई हले पई त उन्हनि ॿिन्ही खे गॾु हलाइणु तमामु मुश्किल आहे. त फ़िलहाल हिकिड़ो इहो ड्रीम आहे. इंशाअल्लाह असां भाउ भेण मिली कंदासीं. सही. मूं पढ़ियो पियो त अव्हां 12 खां 14 कलाक बि ॾींहं में माना स्टडी में लॻाईंदा. पोइ मानी खाइण जो टाइम मिलंदो? अम्मी मानी रखंदी हाणे मानी खाऊं चवंदी हा खावां थी बसि बसि पोइ ओॾी महिल पढ़ंदे मानी खाई छॾी चांहि पी छॾी. सही ज़बरदस्त. अच्छा ऐं अव्हांजो जेको कज़न ॿुधायो पिया उहे अॼु सां न आहिनि हिते माना शरीक न आहिनि अलाह साईं उनखे वरी हयात ॾिए त उन्हनि जो ज़िक्र बि ज़रूरत उहे हाणे किथे पहुता? उन्हनि जो उहे बि ACCA वग़ैरह कंप्लीट करे? उन्हनि जी बि ACCA कंप्लीट थी चुकी आहे. उहे मल्टीनेशनल ऑडिट फर्म आहे. छो त पाकिस्तान में जंहिं फर्म आहे असांजो उहा नंबर 2 ते आहे ऐं हू जेके आहिनि उहा नंबर 1 फर्म आहे फर्ग्यूसन AFF. सही. हा अव्हां बि नुमान भाउ जे लाइ ॿुधाईंदो न त हिकिड़े फॉर्म में हाणे खां ई अव्हां कयो बि पिया? बिल्कुलु. इंटर्नशिप असांजी हले पई. सही. छो त असांजी पढ़ाई अहिड़ी आहे त तव्हांखे पहिरीं पढ़ाई जा पेपर कंप्लीट करणु उन सां गॾोगॾु तव्हांखे 3 साल जी माना इंटर्नशिप जी रिक्वायरमेंट आहे. जेसिताईं असांजी उहा न थींदी न 3 साल जी इंटर्नशिप असांखे ACCA मेंबर नथा असां चवराए सघूं. जीअं माना हाउस जॉब वग़ैरह मेडिकल न हूंदी आहे त माना इहा असांजी माना मैंडेटरी आहे. उहा असांजी हींअर हले पई. लाइक मतिलबु मुंहिंजा 2.5 साल कंप्लीट थियनि ऐं उन खां पोइ बाक़ी 6 मंथ्स रहनि था. उन खां पोइ माना उहा शइ पोइ माना आउं पंहिंजे नाले सां गॾु ACCA लिखी सघां थो. हींअर मुंहिंजा पेपर त कंप्लीट आहिनि पर अञा पंहिंजे नाले सां उहा जेका रिक्वायरमेंट आहे मैंडेटरी उहा माना अञा आहे. सो अव्हांजी फैमिली मंझां अव्हांजे मन ख़ानदान मंझां के ॿिया ॿार जंहिंमें इहो शौक़ु पैदा थियो हुजे या जीअं साईं कचहरी खां पहिरियों मूंखे ॿुधाए पियो अव्हांजे फादर साहब त हाणे घटि घटि इहो थियो आहे त अव्हां पंहिंजे इलाइक़े जे लाइ हिकिड़ा रोल मॉडल आहियो ऐं अव्हांखे ॾिसी करे अदी खे ॾिसी करे ॿियूं जेके न्याणियूं आहिनि नौजवान आहिनि
उन्हनि जे लाइ हिकिड़े रस्ता खुलिया आहिनि त उहे बि कराची अचनि पिया। बिल्कुलु, जेसिताईं आउं तव्हांखे ॿुधायां त माना मुंहिंजो हिकिड़ो वेझो कज़न आहे, उन माना ACC स्टार्ट कयो आहे, वरी उन पंहिंजे हिकिड़े कज़न खे माना इहा रिकमेंड कयो आहे। इन खां अलावा असांजे ॻोठ मां माना 2-3 मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे माना मूंखे कॉल करे पुछंदा आहिनि यार हिन इंस्टीट्यूट जे बारे में ॿुधा, असां अचणु था चाहियूं। माना हाणे माना बाक़ाइदा स्टार्ट थियो आहे असांजे ॻोठ मां बाक़ाइदा कराची अचणु शुरू, न त इन खां पहिरीं माना बाक़ाइदा केरु सोचींदो ई न हो त यार हिन तरफ़ असां हिन कॉमर्स फील्ड में बि असां अची सघूं था, पर हाणे माना माण्हुनि सोचणु शुरू कयो आहे। सही। ऐं जेके ॿियूं छोकिरियूं अचनि पियूं हुतां जो, त उन्हनि सां अव्हांखे केतिरी ख़ुशी थिए पई, या अव्हां सलाह विचण में उहे बि हूंदियूं त असांखे रहनुमाई ॾियो त कीअं करे सघिजे थो? मतलब मूंखे तमामु ख़ुशी थींदी आहे त छोकिरियूं हुननि में हिकिड़ो जज़्बो आहे न, कंहिंखे ॾिसनि थियूं ऐं पोइ हू अॻिते अचनि थियूं, त इहा शइ ॾिसी मूंखे तमामु ख़ुशी थींदी आहे। ऐं मूंखे इहो लॻंदो आहे त तव्हां जेको बि कयो पिया न, ईअं न कयो त सिर्फ़ु हुन मां मूंखे फ़ाइदो थिए, तव्हांजो मक़सदु तॾहिं अचीव थींदो जॾहिं ॿियनि खे बि तव्हां गॾु गॾु हलायो था। त अगरि आउं हिकिड़ी अॻियां आईसीं मुंहिंजे करे 3-4 अॻियां आयूं, उन्हनि खे ॾिसी 3-4 अॻियां ईंदियूं, त इहो सिलसिलो हलंदो रहंदो। त इन शइ जी मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, त ईअं लॻंदो त हा ही मक़सदु अचीव थियो जेको असां चाहियो पिया। माशाल्लाह हाणे मतिलबु असांजे ॻोठ में सभिनी खे ख़बर आहे त ACC छा आहे, CA छा आहे, जेका पहिरीं न हुई, त जहिड़ो असांजे करे हिकिड़ी न्यू फील्ड उते इंट्रोड्यूस थी। सही। ऐं मीडिया जे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध ऐं सॼे मुल्क ताईं थी वञे, जिन खे ख़बर न आहे त अव्हां करे सघो था, उहा छा आहे कीअं। अच्छा, मूं अव्हां जूं तस्वीरूं ॾिठियूं पियो, साईं मोकिलियूं मूंखे, त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां अव्हां जूं गॾु तस्वीरूं, कुझु पॉलिटिशियन, कुझु समाजी अॻवान, कुझु अव्हांखे एवॉर्ड बि मिलिया पे। कहिड़ा कहिड़ा एवॉर्ड अव्हांखे हींअर ताईं मिलिया आहिनि, कहिड़नि कहिड़नि माण्हुनि सां मिलिया आहियो? माशाल्लाह एवॉर्ड त घणेई मिलिया आहिनि, इलाही टाइम थी वियो आहे हिनखे न। मां सर रियाज़ लतीफ़ अली जो सां मिली आहियां, ऐं गवर्नर सिंध जेको हो असांजा उन सां मां मिली आहियां, ऐं डिफरेंट नवाबशाह में सकरन में थींदा आहिनि, हिते कराची में यूथ पार्लियामेंट जो मेंबर रही आहियां, त यूथ पार्लियामेंट जे तरफ़ां मूंखे इलाही रिकग्निशन मिली, उन्हनि जे 2-3 प्रोग्रामनि ते सर रिज़वान जाफ़र करायो हो। रियाज़ लतीफ़ अली साहब वारी मूं तस्वीर ॾिठी पे, किथे मूंखे ईअं लॻे थो सिंध लिटरेचर फेस्टिवल में त न मिलिया इहो? इहा इलाही ख़बर अथव न केरु कराईंदो आहे? बिल्कुलु ख़बर आहे। जी जी, इन क्रेडिट त तव्हांखे ई थो वञे। मूं जो जेको डेकोरेशन जो माहौल ॾिठो मां सभु जेस मतिलबु अव्हां उन में शरीक थी चुका आहियो, कीअं लॻो अव्हांखे? माशाल्लाह तमामु घणो मज़ो ईंदो आहे। असां 3 ॾींहं ईंदा आहियूं, मार्च में वरी करायूं पिया हाणे, सो असांखे इंतज़ार हो हिन जो, अव्हांखे अचिणो पवंदो, ऐं हींअर इंशाल्लाह अव्हांखे गेस्ट करे घुराईंदासीं। सो उहो ई त पोइ जीअं हिकिड़ी हूंदी आहे न, का घर में छा का डॉक्टर थी वेंदी आहे, इंजीनियर खे सुठी पोस्ट ते हली वेंदी आहे, त पोइ उन ॿियनि कमनि कारनि खां उनखे छूट मिली वेंदी आहे, त बाबा हाणे ज़ाहिर आहे मंडम चवंदा आहिनि अॻे, हाणे मेंडम थी आहे। सो अव्हां खां अञा घर में कमकार हुई अम्मा कराईंदी आहे या? जेसिताईं असीं अकेला हूंदासीं कंदासीं, वरी जॾहिं खां अम्मी अबू अची विया त हाणे त अम्मी कुझु बि कान थी करण ॾे, अम्मी ॾिसे थी त वाकई में ई पढ़ाई बि कनि पिया, जॉब कनि था। जीअं असां घर ई लेट स्टिंग तमामु घणी थियूं थियनि असांजी ऑडिट फर्म में जॉब अहिड़ी आहे, त 8-9 ताईं असां घर था पहुचूं, पोइ आउं वरी पढ़ाई थी कयां, वरी सुबुह जो ऑफिस, त इन लाइ घर जो कमु त अम्मी कान करणु ॾींदी आहे पाण ई। त पढ़ाई खां सवाइ ॿियूं मसरूफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि, के हॉबीज़ वग़ैरह? हॉबीज़ असांजी इलाही आहिनि, जीअं असांखे सिंगिंग वग़ैरह में इलाही आहे, ऐं आर्ट्स में में छॾियो पाण खे सिंगिंग जो चई, ठीकु आहे। ॿियो अच्छा, आर्ट में जीअं मेहंदी वग़ैरह हणणु, उनजो मूंखे तमामु घणो शौक़ु आहे। ईअं हॉबीज़ आहिनि, बुक रीडिंग, या इलाही दफ़ा पाण लिखंदी बि आहियां कोटेशन्स या का। त ॾिसूं त जेका अक्सर पढ़ाई में एॾी होशियारु आहे, उहा सिंगिंग में केतिरी माहिर आहे, या उनजो आवाज़ कीअं आहे, सो कुझु ॿुधायो असांखे। ईअं 2-3 बोल या तव्हां सोची वठो तेसिताईं मां नुमान न वॼां थो। त एजुकेशन रिलेटेड बि थिए न, न इहे बि त शख़्सियत जा खोड़ रंग हूंदा आहिनि न, माण्हुनि जा पहलू हूंदा आहिनि न, हर शख़्सियत जा, त उहे सभु निखरी करे माण्हुनि जे अॻियां वरी उन सां रिलेटेड करे कोई प्रोग्राम कजो न पोइ। न 2-3 बोल ईअं के ईअं त तेसिताईं मां यादि कयो कहिड़ा पुछंदासीं ज़रूरु। अव्हांजी हॉबीज़ में छा छा आहे? हाणे अव्हां ॿुधो हूंदो हिननि खे सिंगिंग जो ॿुधो आहे त मथां मूंखां बि त मां हिन लाइ चवां ई नथो। असल में मूंखे ट्रेवलिंग ऐं डिफरेंट प्लेसिस एक्सप्लोर करण जो माना तमामु घणो शौक़ु आहे, त इन जी माना मां चाहींदो त हूं माना हर 6 महीने खां पोइ माना कंहिं डिफरेंट सिटी में ट्रेवल कयां ऐं उनखे एक्सप्लोर कयां। हीअं त किथे किथे विया आहियो? ईअं त माना रिसेंटली त मां हींअर ठट्टा मकली साइड वियुसि, बाक़ी हूअं इस्लामाबाद में नारायण कागान, कश्मीर, हुंज़ा इस ताईं थी आहियूं। बाक़ी अबू खे मां चयो आहे त हाणे भला आउट ऑफ पाकिस्तान में भला कुझु ट्रेवल कयूं, पोइ हुनजी प्लानिंग आहे। ज़बरदस्त। टर्की वग़ैरह सेट ते बि अव्हांखे सॼी सिंध नज़र ईंदी हूंदी। बिल्कुलु बिल्कुलु, या इहे ई रनीकोट खां वठी मोहनजो खां वठी शाहजहां मस्जिद, मकली ऐं कायदे आज़म जी मज़ार, माहटा पैलेस आहे न, चारों तरफ़ हिन पोयां वरी थर जा रंग आहिनि, सो हिकिड़ो कल्चरल असां सेट ठाहियो आहे। सो हाणे मां यादि कयो त छा था ॿुधायो? इन लाइ आउं चाहियां थी अलॻि हिकिड़ो प्रोग्राम हूंदा न, उते हूं त ईंदसि। चलो ठीकु आहे, असांजी दुआऊं आहिनि जॾहिं अव्हां कामयाबु हिकिड़ा सुठा ऑफिसर थी कंहिं बि फॉरम में अव्हां लॻंदा, ऐं उनखां पोइ बि अव्हांखे यादि कंदासीं ज़रूरु। ऐं अव्हांजी हॉबीज़ वग़ैरह ते बि असां आयासीं ऐं अदा खे पुछियोसीं, अव्हांखे ट्रेवलिंग वग़ैरह जो शौक़ु आहे?
मूंखे शौक़ु आहे ट्रैवलिंग जो, पर एतिरी मसरूफ़ियात जो इन टाइम नथो मिले हिन शइ जो, न त ट्रैवलिंग जो आहे शौक़ु। त अव्हां सभिनी जी जेका अॼु ही माना कामयाबी आहे जंहिं ते अॼु असीं अव्हां सां ॻाल्हायूं बि था वेठा, उन जे पुठियां ज़ाहिर मां ज़िक्र बि कयो त बाबा साईं जो किरदारु आहे। उन सां जॾहिं मुंहिंजी कचहरी थी सोशल मीडिया जे थ्रू या हाणे साम्हूं बि त उन्हनि ॿुधायो पियो त ॿारनि जी पढ़ाई जे करे उन्हनि जेको बेसिक बिज़नेस हो उहो बि सॼो तबाह थियो, त उन कुर्बानी खे अव्हां कीअं था ॾिसो त हू पंहिंजो कारोबार बि कुर्बान करे पंहिंजे बचनि जी पढ़ाई खे हुन फोकस कयो? शायदि इहे ई शयूं हुयूं जिन असांखे मोटिवेट कयो। असां ॾिसो पिया त अबू केतिरी कुर्बानी पियो ॾे, हर शइ अबू छॾे पियो ऐं सभिनी सां मतिलबु उहो जहिड़ो करे पियो त न मुंहिंजा ॿार करे वेंदा। इन्हनि शयुनि ई असांखे मोटिवेट कयो अॻिते अचण लाइ, न त अबू अगरि एतिरी कुर्बानी ॾे पियो त असां कुझु करे त ॾेखारियूं। जॾहिं असां पोयां हेॾियूं शयूं छॾियूं पिया त काश अचीव त कयूं। सही। त इन लाइ हाणे इंशाअल्लाह अबू खे सुठो लॻंदो असांखे ॾिसी। अबू विसारे छॾींदो हू कमु कयो न, अबू ॿेड़ियूं साड़े छॾी पोइ हाणे पोइ ॾिसणो ई न आहे, हाणे बसि अॻिते ई वञिणो आहे। त असांखे इहो थियो त हाणे पोयां कुझु बि कोन्हे, अॻिते ई हलणो आहे। अव्हां खां वॾा बि अव्हां जा भेण भाउर आहिनि या वॾा आहिनि? वॾो आवां, इन खां पोइ अक्सा आहे ऐं उन खां पोइ नंढी सिस्टर आहे, उनखे बि असां ACCA जी फील्ड में ई हींअर सभु खानदानी चार्टर्ड अकाउंटेंट पंहिंजो फॉर्म अॻिते फॉर्म ठाहियो। हू चवनि न जंहिं फील्ड में तव्हां अची वेंदा पोइ हुन में तव्हांखे वधीक माना अची वेंदी आहे ग्रिप, त असांखे लॻे थो त हीअ ऐं हिन फील्ड में तमामु घटि हुआसीं, माना जीअं अगरि आउं पंहिंजे ॻोठ जी या पंहिंजे हुन सिंधी तमामु घटि आहिनि। जीअं असां हिन फर्म में पयूं न त असांखे असांजी सिंधी स्पीकिंग तमामु घटि नज़र ईंदा, त इहो मूंखे आहे फोकस त यार हिन फील्ड में छो न असां अचूं, माना जीअं तव्हां चवंदा न त भाई हिकिड़ो स्पेस आहे हिते, छो न उहो असां फिल कयूं। सही। असद शाह साहब आहिनि, कैमिली शाह साहब जा बिल्कुलु उहे मनियल फॉर्म आहे। हा उहे हुन में न डिलॉइट, पर डिलॉइट जो त हाणे वरी बिग फॉर्म आहे, हींअर हुनजो सर्टिफिकेट हींअर हुन एफिलिएशन ख़तमु करे चुका आहिनि। हा पर उहे बि आहे असद अली शाह। मां डिलॉइट में माना 3 मंथ इंटर्नशिप करे चुका आहियां, उते उन्हनि सां मुलाक़ात। बाबा साईं ज़िक्र निकितो मूंखे वरी आमिर खान जी मूवी नज़र पई अचे जंहिंमें हुनजो धीअर जेके असल में अबू खे ॾिसंदा आहियूं, हुन मूवी ॾिसंदा आहियूं त केॾो हुनखे हूंदा त ठीकु आहे, अगरि लड़का पैदा नहीं हुआ तो क्या है, हा उनखे बि मां उहो करे सघां थो। सो ज़ाहिर आहे इहे मुश्किलातूं बि आहिनि ऐं ॿियो टियों ऐं ज़ाहिर आहे इन सभिनी शयुनि खे ॾिसी करे जेको माण्हू वधे थो उन्हनि जी हिकिड़ी ख़ुशी बि पंहिंजी थिए थी। अच्छा, सिंध में जेको हिकिड़ो असां वटि ट्रेंड हली पियो आहे डिघे अरसे खां, ऐं उनखे ॾिसी चवंदासीं कॉपी कल्चर, उहो केतिरो तबाह कुन ॾिसो पिया असांजी तालीम जे हवाले सां। ऐं असांजा ॾुख थींदो आहे जॾहिं इम्तिहान शुरू थींदा आहिनि त वालदेन जेके आहिनि उहे पाण दरियुनि खां बीठा हूंदा आहिनि, कंहिंखे हायर कंदा आहिनि, टीचर खे पैसा ॾींदा आहिनि। सो हिकिड़े स्टूडेंट जो मुस्तक़बिल तबाह करण जे लाइ हिकिड़े दोस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई, डॉक्टर अयूब शेख, ॾाढा पढ़िया, उन चयो त बेटा कापी अहिड़ी शइ आहे जंहिंसां तव्हां हिकिड़ी अहिड़ी कुहाड़ी आहे जंहिंसां तव्हां पंहिंजा पेर पाण कटे छॾियो था, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजा पेर कटे छॾियो था ज़िंदगी में कॾहिं पेरनि ते बीह न सघंदव। सो अव्हां कीअं था ॾिसो हिन लाइ? इहो बि हिकिड़ो फैक्टर हो ॿाहिरि अचण जो। मतिलबु आउं हुते ॾिसंदी हुअसि जंहिं 9th मैट्रिक जा एग्ज़ाम्स थिया त सभु कॉपी पिया कनि, आउं फुल तयारी करे वेंदी हुअसि, सभु कॉपी पिया कनि, आउं एग्ज़ाम पूरो कयां, जंहिं महिल मार्क्स अचनि पेसनि ते उन्हनि जा बतरा पिया अचनि, मुंहिंजा बतरा पिया अचनि, मतिलबु मां चयो त जेका मां महिनत बि कयां उहा त ॾिसणी न पई अचे, सभु हू कॉपी करे पिया कनि, असां पढ़ी पिया कयूं, को फ़ाइदो कोन्हे। मतिलबु उहो ॾिसी मां तमामु डिसर्ट थियसि त हीअ छा पियो थिए, ईअं न थियणु खपे। उहा ई शइ हुई त मुंहिंजे भाउ खे मूं ॿुधायो त हीअ तमामु हिते ग़लति पियो थिए। पोइ मुंहिंजे भाउ चयो त अगरि तोखे रियल रिज़ल्ट खपनि न पंहिंजूं, पोइ तूं कराची अचु। त ACCA में CA में इहो आहे त इहा शइ बिल्कुलु न आहे, जेको आहे तव्हां साम्हूं ॾेखारींदो। त असां पढ़ण वारा हुआसीं त माशाल्लाह असां करे ॾेखारियो। इन लाइ कॉपी तमामु तबाह बि करे असांजे नौजवान नसल खे, मतिलबु रियल टैलेंट त हुननि में अचे न पियो, बसि पास थी वियासीं, ख़ुशि थी वियासीं त हा मूं मैट्रिक करे छॾी, मूं इंटर करे छॾी, पर तव्हांजो जेको टैलेंट हो शायदि जेको इहा कॉपी कल्चर न हुजे हा त उहो ॿाहिरि अचे हा टैलेंट तव्हांजो, उहो त ख़तमु थी वियो, सिर्फ़ु माण्हुनि खे ॾेखारण लाइ तव्हां पास थी वियो। अच्छा नुमान, हिकिड़ो त कॉपी कल्चर ज़ाहिर असांजी तालीम जी तबाही जो वॾो कारण हिकिड़ो कॉपी कल्चर आहे, ऐं ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं टीचर ऐं वालदेन इंतिहाई ऐं सालनि खां जॾहिं पेपर शुरू हूंदा आहिनि हर TV चैनल ते बार बार ॾेखारियो वेंदो आहे, पर को फ़र्क़ु कोन थो पवे हुकूमत हुजे, वालदेन हुजनि या स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी जा टीचर्स हुजनि, त ॿिया जेके फैक्टर्स अची विया आहिनि हाणे ख़ासि तौर ते जेको इंटरनेट असां वटि आम थी आहे, नंढड़ो 3 सालनि जो ॿारु आहे उहो बि लॻो पियो आहे मोबाइल ते, ॿियो टियों ऐं अॼु खां पोइ त हर की स्टार था सजनि, मूंखे सम्झ में न ईंदो आहे त हिन में स्टार छा आहे, बिल्कुलु टिकटॉक स्टार। सो इन जो बि सम्झो पियो त तालीम ते के असर पवनि था। मां त इहो ई चवणु चाहियां त हींअर इहा शइ माना इंटरनेट मां फ़ाइदे जी निस्बत असां नुक़सान जी तरफ़ वधीक पिया वञूं। माना जीअं साॻी हंधि अगरि असां चाहियूं त अॼुकल्ह माना जीअं अक्सा ॻाल्हि कई त हुनजो जेको ड्रीम आहे त ऐं ऑनलाइन वेही माना कराची में वेही ऐं ॻोठ जे सिंध जे हर ॻोठ में ऐं उहा तालीम पंहिंजी पहुचाए सघां या पंहिंजो मैसेज कन्वे करे सघां थी, पर हिते छा थो थिए, हिते असां वटि जंहिं महिल हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे
पर उनजो असां मिसयूज़ पिया कयूं। साॻे ई मां असां हिनखे यूज़ करे पंहिंजी तालीम पंहिंजी हर शइ उहा माना जेके असांखे हर्डल्स हेॾियूं आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल अगरि ओॾीमहिल का अहिड़ो को प्लेटफॉर्म हुजे या ऑनलाइन क्लासिस या अहिड़ो को शइ हुजे त ऐं माना मुंहिंजे बाबा खे अहिड़ियूं स्ट्रगल्स या अहिड़ियूं हर्डल्स न फेस करणियूं पइजनि हा। असां उते बि वेही असां साॻी पंहिंजा एग्ज़ाम्स पढ़ी सघियासीं, सिर्फ़ु एग्ज़ाम्स लाइ असांखे कराइजी अचणु। पर आउं चवां थो हीअ अगरि टेक्नोलॉजी जो असां फ़ाइदो खणूं त असां पंहिंजूं ई जेके मुश्किलातूं आहिनि उहे पाण ख़तमु करे सघूं था। पर सॼो ई हर मुश्किल जो हल आहे। गूगल बाबा मां चवंदा आहिनि, गूगल बाबा जो बंगाली बाबा हूंदा आहिनि, गूगल बाबा। मुंहिंजी नंढी जेकी सिस्टर आहे उहा माना सेल्फ स्टडी ऐं यूट्यूब ते लेक्चर ॾिसी ऐं हींअर 2 पेपर माशाल्लाह हुन एसीसी जा पाण पास कया आहिनि। छो कोविड जे करे क्लासिस थियूं न पे त असां हुनखे चयो तूं पाण पढ़, त हुन पाण बुक्स हुनखे ॾिनासीं पढ़ी ऐं यूट्यूब तां लेक्चर हुन ॾिठा त माशाल्लाह 2 पेपर पास कयईं। इंटरनेट ते दुनिया जी वॾी वॾी लाइब्रेरी आहे, बिल्कुलु दुनिया जो हर किताब मांखे मिली थो। मां चवां थो हर शइ माना तव्हांजी इंटरनेट ते मौजूदु आहे, टेक्नोलॉजी ख़राबु न आहे, उनजो यूज़ उहो तव्हांजे हथ में आहे। हाणे उहा ई ॻाल्हि आहे असांजी मीडिया, सोशल मीडिया उहो कीअं थी उन शइ खे यूज़ करण जा तरीक़ा ॿुधाए। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई टिकटॉक, माना एतिरो ट्रेंड हर भर असांजो माना फैलाए चुका आहिनि, स्टार थी विया आहिनि। त असांजे वाक़ई में जेका न्यू जनरेशन इन शइ जे पोयां ट्रेंड में लॻी पई आहे। न्यू जनरेशन छा तव्हां त ॾिसंदव हाणे पोड़ा वग़ैरह बि अची विया आहिनि, मूंखे सम्झ में न पियो अचे, त माना उहे बि लॻा पिया हूंदा आहिनि। माना जहिड़ो मसरूफ़ियत मिली आहे टाइम थो वेस्ट थिए। माना तव्हां हिकिड़े तव्हां सिर्फ़ु अगरि तव्हां बि केॾी महिल यूज़ कंदा हूंदो त तव्हां स्क्रोलिंग कंदा वञो तव्हांखे टाइम जी ख़बर न पवंदी। मां त माना इन लाइ हिकिड़ो जेको इंस्टॉल कई वरी अनइंस्टॉल करे, मुंहिंजी टाइम ॾाढो कंज़्यूम थी करे। अच्छा, अव्हां जो अकाउंट आहे मूंखे तमामु सोशल मीडिया ते कहिड़े प्लेटफॉर्म ते तव्हांजा अकाउंट आहिनि? फेसबुक, व्हाट्सएप, अच्छा, इंस्टाग्राम, लिंक्डइन, टिकटॉक न लिंक्डइन। तव्हांखे स्टार न आहे थियणो। मां चवंदी आहियां असां एतिरी मुश्किल सां जेको अॻियां आयासीं उहो टिकटॉक स्टार ईअं अॻियां था अची वञनि, सिर्फ़ु टिकटॉक स्टार थी। पर उन जो को फ्यूचर कोन अथव, ये वक्त ही है। पर इन सां असांजी जनरेशन तबाह बि थिए न। 6 महीना साल तव्हांखे वरी हुननि जो नालो ॿुधण में कोन पूरी मिलंदो। यूथ ख़राब थी वई इन चक्कर। सो घणा अची विया आहिनि, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे, खोड़ असांजूं न्याणियूं, असांजा भाउ, पर ये वक्ती शइ आहिनि, ईअं उहो बुलबुला पानी का बुलबुला चवंदा आहिनि, ईअं मथे आया हुनजी का एॾी हू कोन्हे। मे बि हिन मां को रियल टैलेंट बि निकिरे, पर ॻाल्हि उहा आहे त हर शइ खे हिकिड़ो लिमिटेड टाइम ॾियणु घुरिजे। सवा एक्सेसिव तव्हां टाइम ॾींदा त उहा शइ वरी ख़राब थी वञे। सो हाणे असांजो टाइम पंहिंजी पुॼाणी पहुतो, लिमिटेशन हूंदी आहे ज़ाहिर टाइम जी बि। पैगाम अव्हां खां साम्हूं अव्हां जे कैमरा आहे सिंधी यूथ जे लाइ, ऐं अव्हां खां वठंदासीं थोरो ॿिन्ही जो चेंज हुजणु खपे। ॾिसूं त अव्हां कहिड़ो था पैगाम ॾियो? ऐं मुंहिंजो पैगाम पेरेंट्स लाइ आहे त पंहिंजे ॿारनि खे सपोर्ट कयो, उन्हनि ते यकीन रखो त हू करे सघनि था। जीअं तव्हां ॿियनि ॿारनि जी उन्हनि खे एग्ज़ाम्पल न ॾियो, उन्हनि सां कंपेयर न कयो, उन्हनि खे ग्राउंड ॾियो त हा तव्हांजा ॿार बि करे सघनि था। बाक़ी इहो न चओ त हुन कयो तो कोन कयो, तव्हां उन्हनि खे ॾियो त सही, ग्राउंड ॾियो, हू इनशाला कंदा। हुन खां घटि या वधि उहो त अलाह जे हथ में आहे, रिज़ल्ट अलाह ॾींदो। तव्हां उन्हनि खे ग्राउंड ॾियो त हू पंहिंजो पाण खे मञाइनि। ज़बरदस्त। मुंहिंजो पैगाम वरी यंग जनरेशन लाइ, माना जंहिंखे माउ पीउ हेतिरो सपोर्ट कनि बि थिया, पर पोइ बि हू माना अक्सर ॾिठो थो वञे माउ पीउ माना सपोर्ट करण खां पोइ बि ॿार नथा पढ़नि। ऐं उन्हनि खे चवंदुसि त जेतिरी हू तव्हांजा माउ पीउ हर्डल्स फेस पिया कनि, उन्हनि जो कुझु न कुझु तव्हां पे बैक कयो उन्हनि खे। ऐं इहो चवणु चाहींदुसि माना तव्हांजा माउ पीउ सभु कुझु छॾे तव्हांखे माना हू पंहिंजे लाइ कुझु कोन था कनि, हू सभु कुझु तव्हां लाइ था कनि। त आउं चाहींदुसि त तव्हांखे बि उन्हनि खे कुझु न कुझु पे बैक करणु घुरिजे। तमामु घणी महिरबानी अव्हांजी नुमान भाउ, तव्हां टाइम ॾिनो, अदी अक्सा अव्हांजी महिरबानी। ऐं असांजो खोड़ सारियूं दुआऊं, नेक तमन्नाऊं अव्हां सां गॾु आहिनि, ऐं अलाह ताला अव्हांखे ज़िंदगीअ जे हर मैदान में कामयाबी ॾिए। ऐं सिंध ॿिया अहिड़ा खोड़ जेके टैलेंटेड नौजवान आहिनि, कहिड़ी बि फील्ड सां हुजनि, एजुकेशन खां वठी स्पोर्ट्स ताईं, जिते बि अव्हां में टैलेंट आहे, असां सां सोशल मीडिया जे थ्रू राब्तो करे सघो था। असांजो ई प्लेटफॉर्म अव्हां जे लाइ हाज़िर आहे। ऐं असांजे हिन प्रोग्राम जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त दुनिया खे असीं ॾेखारियूं त असांजा जेके नौजवान आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में छा कुझु कनि पिया, कीअं पाण खे मञाइनि पिया। सो अॼु जे प्रोग्राम में असीं अव्हां खां मोकिलाईंदासीं, पर मोकिलाइण खां पहिरियां आउं हिकु भेरो ॿीहर ही जेके अॼु असांजा ज़हीन नौजवान हिते ॿई वेठा हुआ, अदी ऐं अदो, उन्हनि जो जेके वालिद साहिबु आहिनि साईं अब्दुल मजीद मेमन साहिबु, उन्हनि खे आउं पंहिंजे तरफ़ां सलाम पेश कंदुसि। ऐं हीउ हिकिड़ो मिसाल आहे त जेकॾहिं ईअं को वालिद का वालदेन पंहिंजे औलाद जे पुठियां बीहे ऐं उन्हनि जे लाइ रस्ता, ज़ाहिर आहे असीं रस्ता ठाहींदासीं त उन्हनि खे अञा आसानी थींदी। असां वटि उन्हनि रस्तनि में कंडा विछाइण वारा खोड़ हूंदा आहिनि, पर उन्हनि जी सफ़ाई करण वारा घटि हूंदा आहिनि। जेकॾहिं सभु वालदेन ईअं कनि त शायदि सिंध जा ॿिया खोड़ सारा जेके अहिड़ा ज़हीन नौजवान ऐं न्याणियूं आहिनि उहे बि अॻिते अची सघनि थियूं ऐं पंहिंजी धरती ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघनि था, पंहिंजे ख़ानदान जो नालो रोशन करे सघनि था। सो अॼु जे प्रोग्राम मां असीं अव्हां खां मोकिलायूं था। सुभाणे इंशाअल्लाह हयाती रही हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।